बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो काहां तोखे मालूम सभु अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह महिराण साण खणी आऊं मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह महिराण जे हिन अङण तां हिन मंच तां क़बूल पवे। नाज़रीन, अङण अव्हां जो पंहिंजो आहे, मंच अव्हां जो पंहिंजो आहे। प्रोग्राम अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे ऐं जेतिरा बि महिमान शामिलु रहनि था प्रोग्राम में, पोइ जेका हाणोकी सूरत हाल हूंदी आहे उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरु कोशिशि कंदा आहियूं ऐं यकीनन कोशिशि थिए थी त जेका बि ॻाल्हि ॿोल हुजे उहा सुठी हुजे। प्रोग्राम में साथ बि मौजूदु हूंदो आहे ऐं उन साथ जो ज़िक्र बि ज़रूरु कंदा आहियूं। ॿुधाईंदी हलंदसि तव्हांखे प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जी। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं, बैठकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। सो हिन प्रोग्राम जे साथ सां असां अॻियां वधूं था, हिन सहकार सां अॻियां वधूं था ऐं आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि संदन कमु तमामु शानदार रहियो आहे ऐं ॾाढा सुठा राइटर आहिनि हिन समाज में। माना कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, एतिरा सुठा सोशल वर्कर हुजनि था जिन जे कम सां यकीनन कुझु पॉज़िटिविटी हूंदी आहे, तॾहिं ई उहा स्प्रेड थींदी आहे न, अॻियां ताईं पहुचंदी आहे। ज़ुल्फ़कार कादरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, आउं ठीकु आहियां। ऐं मुहर्रम जो महीनो अची चुको आहे, इलाही अक़ीदत जा ॾींहं थियनि था ऐं आलम इंसानियत जे लाइ यकीनन हीअ ॾींहं ॾुख जा बि हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो यकीनन हिकिड़ो वॾो लेसन बि असांखे मिलंदो आहे। सो उन्हनि कुर्बानीनि खे बि पाण यादि कंदा आहियूं, यकीनन उन ते बि थोरो ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। पर पहिरियों बजट पेश थी चुकी आहे ऐं बजट जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां असांजे साम्हूं आहे। सो हिन साल कीअं ॾिठो अथव तव्हां ओवरऑल बजट खे? ओवरऑल चीफ मिनिस्टर सिंध कल्ह जेको आहे सो सिंध असेंबली में बजट पेश कई आहे ऐं हाणे उन में आहे मजमूई जेकी बजट आहे उहा आहे 3565 खरबनि जी अरबनि जी। हा, जंहिंमें चयो वञे थो त हर तबके जो ख़्यालु रखियो वियो आहे। 3565 अरबनि जी आहे बजट ऐं उन में जेके अंग अखर आहिनि उन्हनि में त इहो ॾिनो वियो आहे, पर हाणे उहे हिकु त कटौती थी वफ़ाक़ जे तरफ़ां ऐं उहो बि ईअं चइजे त ज़बरदस्ती वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे चयो त असांखे पैसा खपंदा आहिनि कंहिं बि सूरत में ऐं उनजो सिंध ते बि इम्पैक्ट पियो आहे। पैसा जेको आहे सो NFC अवार्ड में या जेको वफ़ाक़ ॾींदो आहे असांखे हिसो उन में पैसा घटि मिलिया ऐं त उनजे करे बि जेको आहे सो हाणे अचूं था त जेको मुलाज़िम पेशा, छो त असां स्टेप बाय स्टेप बजट जे हुन ते ॻाल्हाईंदासीं त सभ खां पहिरीं त जेको मुलाज़िमनि खे जेकी तवक़ा हुई त असांजी पघारुनि में को इज़ाफ़ो थींदो ऐं हुनजी जेको डिमांड जेको सो जेको घुर जेकी आहे उहा गैर ज़रूरी बि कोन हुई ऐं साल जे अंदरि सिर्फ़ु हिकु साल जे अंदरि शयुनि जे जेके खाद खुराक आहिनि या जेके शयूं आहिनि इंसानी ज़रूरत जूं शयूं उन्हनि जे अंदरि तक़रीबन 20 खां 25% ऐं वॾी ॻाल्हि इहा त इहो त रुॻो खाद खुराक में, पर जेकॾहिं तव्हां मेडिसिन दवाउनि जे तरफ़ वेंदव त हिकु साल जे अंदरि त 40 खां 50% जेके मेडिसिन जेको आहे रेट वधियो आहे ऐं असां वटि के सिहत जूं जेके बहितर उहे सहूलियतूं या सूरत हाल कोन्हे ऐं मोस्टली माण्हू बीमारियुनि में मुब्तला आहिनि। त हाणे इहो सॼो जेको इम्पैक्ट पियो बजट जो त महांगाई इनखे जेको पघार जो थियो उहो जेको सो 7% थियो। हाणे जेकॾहिं उनखे अॻिते न पिया सरकार वधाए सघे त ॿिया जेके तरीक़ा हुया जेके गैर ज़रूरी जेके बजट में हूंदियूं हुयूं शयूं रखिबियूं आहिनि
उन्हनि खे घटाए ऐं मुलाज़िम पेशा असां वटि तक़रीबन या त मुलाज़िम पेशा आहिनि या जेको आहे सो अक्सरियत या हारियुनि जी आहे, मज़दूरनि जी आहे या सरकारी मुलाज़िमनि जी आहे। त उहे जेके 7% रखी वई आहे ऐं उहा जेको आहे सो बिल्कुलु नाकाफ़ी आहे। ऐं वरी वॾे जेको आहे सो उनखां वधीक जेको आहे सो उन सां जेके थी आहे बेवाजिबी उहा थी आहे पेंशनर्स सां। त जेको पेंशन आहे जेको जॾहिं माण्हू रिटायर थी थो वञे ऐं पोइ जेके उमिरि रसीदा माण्हू आहिनि, रिटायर माण्हू आहिनि, बेवाऊं आहिनि या जेके से ओल्ड एज वारा आहिनि, उहे औलाद त जवान थी वञे, किथे किथे साल औलाद आहे त पेरेंट्स खे जेको आहे सो करे थी पई सपोर्ट हे हो, पर हुनजो जेको इहो पेंशन सहारो हूंदी आहे उन में जेको 5% कयूं त उहा आहे जेको हुननि सां बि जेको आहे सो या नाइंसाफ़ी थी पेंशनर सां बि हुन में। त हिकु हिन ते अचूं था हाणे हिनखे त जेको 3500 ऐं प्लस कुझु जेको सो उन में जेको बजट पेश कई वई आहे उन में अंगनि अखरनि में उन्हनि ज़ाहिर न कयो आहे, पर इहे 3500 जेके बिलियन्स आहिनि उहे कीअं जनरेट थींदा त उन में जेके से उन में इहे त वर्ल्ड बैंक खां बि वठंदासीं, एशियन बैंक खां वठंदासीं, मक़ामी बैंकुनि खां वठंदासीं, माना उहो जेके से अख़राजात असां उहे बैंकुनि खां वठी जेके असांखे बैंकूं सपोर्ट कंदियूं, आलमी इदारा ॾींदा, पोइ उन सां पोइ असां इन्हनि खे जेको आहे इन खे खसारनि खे, पर उन जे बावजूदि हीअ खसारे वारी बजट आहे, पोइ उन में का बचत वारी जेको सो बजट कोन्हे, खसारे जी बजट आहे। ऐं उनखां पोइ हेल्थ सेक्टर में जेके से के वॾा प्रोजेक्ट्स, छो त असां वटि ॿ वॾा जेके से मामला हूंदा आहिनि ज़िंदगी सां लागू आहिनि, अहम आहिनि। हिकिड़ो सिहत जो शोबो आहे, ॿियो तइलीम जो शोबो आहे। त उन में सिहत जे शोबे सां के वॾा जेके से वॾियूं के हॉस्पिटल्स, उहे जेके से जेके अॻिले सालनि खां वठी जेके हलनि था प्रोजेक्ट्स उनखे इहो कंटिन्यू कंदा कि सिंध जे अंदरि नयूं हॉस्पिटल्स को या जेके अपग्रेड जेके हॉस्पिटल्स कनि, उन क़िस्म जो को उन में को मनसूबो कोन्हे। ऐं माना इन क़िस्म जो कोई त नवां हॉस्पिटल्स ठहंदियूं के शहरनि हिन खे इन में माना। ऐं उनखां पोइ अचूं था त के नयूं यूनिवर्सिटियूं, नवां कॉलेजिस, ऐं उहे जेके से उन में कोन्हे, ऐं जेके से उन में को बजट में ज़रूरत जा आहिनि उन में उहे कोन्हनि। त ईअं त हिकिड़ी गुज़ारे वारी जेको आहे सो बजट आहे। पर वरी ॿिए तरफ़ ॾिसूं त हिन बजट में जेको ग़ैर तरक़ियाती जेके आहिनि जे अख़राजात आहिनि, जिन में असांजो CM सेक्रेटरीट थी वई, गवर्नर सेक्रेटरीट थी वई, ॿियूं थी वियूं, ॿियूं जेको सो गाॾियुनि जी ख़रीदारी आहे या ब्यूरोक्रेसी लाइ जेको आहे सो अकोमोडेशन आहे, ॿिया उन्हनि जे रिपेयरिंग आहे, उन ते अची हिनखे चङो ख़ासो पैसो जेको आहे जेको लास्ट ईयर जी निस्बत सां उन्हनि में पैसा वधाया विया आहिनि। त माना त हुननि खे वधीक हुनखे सहूलियत ॾियण लाइ उहे पैसा जेके जॾहिं त सिंध जी अवाम हमेशह हिन ॻाल्हि ते जेको आहे सो स्टैंड बाय रही आहे, क्रिटिसाइज़ कयो आहे ऐं हमेशह हर शऊर रखंदड़ ज़हन इन ते क्राए कयो आहे। ऐं 620 अरब जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, फ़क़ति 620 असां वटि तालीम जे लाइ मख़सूस ॾिना विया आहिनि। सो इन ते जॾहिं सोचो था त अव्हांजा तासुरात छा आहिनि, छा ख़्यालात आहिनि, छा सम्झो था? 620 जेके बिलियन अरब आहिनि जेके रखिया विया आहिनि असां वटि तालीम जे शोबे जे लाइ, त जेकॾहिं असां उनखे सही तरीक़े सां गौर कयूं, 620 जेकॾहिं ईमानदारी सां बि, जेकॾहिं हूअं त 620 घटि आहिनि, पर जेकॾहिं 620 अरब रुपया सही तरीक़े सां सिंध जे तालीम जी तरक़ीअ ते, नवां स्कूल या जेके जे हवाले सां उन ते ख़र्च कया वञनि, तव्हां सॼो हिन में प्रोग्राम्स कयो था ऐं न पाण पर तव्हां ख़ुदि जेको आहे हिन सोसाइटी सिविल सोसाइटी जा हिसो आहियो, प्रोग्रामनि में वञो था।
असां वटि मोस्टली 80% स्कूल अहिड़ा आहिनि जिन में वॉशरूम्स कोन्हनि, जी हाँ, बिल्कुलु basic उन facilities बेसिक जेके उन में वॉशरूम जी सहूलियत कान्हे। जी हाँ, ऐं कुझु जेके वॾा वॾा आहिनि कॉलेज या जेके स्कूल आहिनि उन्हनि जे अंदरि जेकॾहिं वॉशरूम आहिनि त उन्हनि जी हालत बुरी आहे। त इन क़िस्म जो ऐं जेकी बजट आहे ऐं ॿियो इहा बजट जेकी जंहिं तरीक़े सां यूटिलाइज़ कई थी वञे उन में जेको आहे सो काफ़ी उन मां शिकायतूं अचनि थियूं पियूं ऐं मिसमैनेजमेंट थिए थी पई। जी हाँ, ऐं जेके मिसाल हाणे उनखे लास्ट ईयर जेको आहे सो तलीम जे वज़ीर मान वारे सही सरदारी शाह जेको स्कूलनि जी जेको बजट हुई त मर्कज़ियत खे ख़तमु करे लोकली जेको आहे सो उन्हनि खे ॾिनी वञे, हेड मास्टर्स खे जेको आहे सो ख़ुदि मुख़्तियार कयो वञे। त उते बि जेको आहे सो हिकिड़ी अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे, चेक बैलेंस आहे कोन ऐं लोकली जेको आहे सो का उन्हनि जे का बहितरी न आई स्कूलनि जे अंदरि। त हे जेके 600+ जेके बिलियंस जेके रखिया विया आहिनि तालीम जे हवाले सां त हिकिड़ो वाज़े थियणु खपंदो हो त सिंध में केतिरा नवां गर्ल्स कॉलेज खुलंदा, छो त असां वटि ज़रूरत आहे। काफ़ी असां वटि चङनि भलनि इलाइक़नि जे अंदरि गर्ल्स स्कूल कोन्हनि, मैट्रिक ताईं तालीम आहे, हाई स्कूल ताईं तालीम आहे। नियाणियूं जेको आहे सो कॉलेज एजुकेशन जे लाइ पंहिंजे शहरनि ऐं ॻोठनि खां तमामु घणो जेको पंधु करे वञनि थियूं पियूं फस्ट ईयर ऐं एंटर करण जे लाइ, BSc करण लाइ। त असांखे ज़रूरत आहे त नवां कॉलेज जेके असां एस्टेब्लिश कयूं, खोलियूं त जीअं उते लोकली उन्हनि खे तालीम जी सहूलियत मिले ऐं स्कूल जेके आहिनि उन्हनि खे अपग्रेड कयूं। त हीअ जेको आहे सो मैकेनिज़म जेको आहे उहो जेको सो उहो पूरा नथो करे। हिकु त बजट जेके आहे इहा मथे थियणु खपे आहे, पर जेकॾहिं असां इनखे ई जेकॾहिं सही मां वरी बि ईंदुमि त जेकॾहिं इहा जेकी आहे 600+ जेकी बजट आहे इनखे जेकॾहिं हू सही तरीक़े सां बि इस्तेमालु कनि, बिल्कुलु 620 त उहा हिकिड़ो बहितर नतीजा ॾेई सघे थी। त तव्हांजे प्रोग्राम जे तवस सां ॿुधनि था पिया अरबाब इख़्तियार, त इन मामले ते जेको आहे हुनखे ख़्यालु करणु खपे, तवजो ॾियणु खपे त जेके छो त हीअ सख़्तु बजट आई आहे कटौती खां पोइ ऐं जहिड़े तरीक़े सां बजट आई आहे उन में वसीला तमामु घटि आहिनि, इनखे जेके बजट जी कटौतियूं थियूं आहिनि हर में, त उन बाक़ी जेके पैसा कटे सटे ॾिना विया आहिनि त उन्हनि खे ख़्यालु। पर हाणे इन सॼी सूरत हाल ते मजमूई तौर सां जेको सिंध या वफ़ाक़ जे मौक़िफ़ सां ऐं सहमत न आहियां त असां क्राइसिस में आहियूं। जेको वज़ीर ख़ज़ाना जेको ॻाल्हायो पए त उन्हनि जे तनाज़ुर में मां चवंदुसि उन्हनि चयो त ख़िते में जीअं त जेको आहे सो सूरत हाल जेको सो अमेरिका ईरान जंग जे करे ॾाढो सूरत हाल क्राइसिस में रहिया आहियूं ऐं इन जे करे असांखे तमामु माली मुश्किलातुनि मां गुज़रणो पवे थो, त इन जे करे असांखे मसलो न आहे, असां पैसा वठी छॾंदासीं कुझु इन तरह जो बयान। ऐं असां जेको आहे सो हर साल जॾहिं बि बजट अचे थी त आम माण्हू हिकिड़ो इंतज़ार में हूंदो आहे त मन को आम माण्हू खे रिलीफ मिले, उहो मिले रिलीफ त कोन थो मिले। वरी जॾहिं सिहत जी असां वटि हिकिड़ो जेको आहे न सभ खां वॾो मसलो तालीम जो आहे, हेल्थ जा इशूज़ असां वटि तमामु घणा आहिनि। 393 अरब खन बजट तय थी आहे सिहत जे लाइ, ऐं जॾहिं बि असां हुन ते नज़र विझूं था त असां वटि घणा सारा मसइला यकीनन सिहत सां लाॻापियल आहिनि। कीअं ॾिसो था? मुंहिंजी सिहत जे हवाले सां मां इन ते काफ़ी कमु कयो आहे ऐं इन ते मूं लिखियो बि आहे। बदकिस्मती सां चवणो थो पवे ऐं मां अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां बिल्कुलु सिहत खाते जा जेके अरबाब इख़्तियार ऐं पब्लिक ॿुधे थी पई त सिंध मां मजमूई तौरु मिलाए जुलाए तक़रीबन 2000 खां मथे डॉक्टर्स जेके आहिनि से उहे पघारूं खणनि था पर ड्यूटियूं नथा कनि ऐं इन क़िस्म जा एविडेंसिस बि आहिनि त उहे एब्रॉड आहिनि, वेठा आहिनि, के यूरोप में आहिनि, के अमेरिका वेठा आहिनि, के मिड ईस्ट वेठा आहिनि, अरब मुल्कनि में वेठा आहिनि, पर हुनजी पघार हिते जारी आहे
इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे। ऐं वरी जेकॾहिं के पाकिस्तान में मौजूदु आहिनि त उहे वरी पंहिंजे जेके ड्यूटी वारे प्लेस ते वञनि कोन था ऐं उनजा पंहिंजा प्राइवेट सेटअप आहिनि, पघार हुननि जी जारी वसारी लॻी पई आहे। उन खां पोइ जेको असां वटि बजट मुख़्तसिस कई वई आहे हेल्थ सेक्टर जे लाइ, उन में जेको परचेज़िंग आहे हूअं थियणु इहो खपंदो आहे त नयूं हॉस्पिटल्स जुड़नि जेके अस्पतालुनि में ज़रूरत आहे ओवरलोडेड आहिनि। हाणे असां वटि जेके वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि जेके के मेडिकल कॉलेज सां जेके रिलेटेड आहिनि या उन एफिलिएटेड आहिनि, चाणको मेडिकल कॉलेज आहे, लाड़काणे जी हॉस्पिटल आहे, असांजी लम्स ऐं सिविल अस्पताल हैदराबाद, छो त असां वटि मेडिकल कॉलेजिस बि आहिनि, LMC आहे त उन सां गॾु सिविल अस्पताल हैदराबाद आहे ऐं लम्स आहे जामशोर, ऐं नवाबशाह आहे त नवाबशाह हॉस्पिटल सां गॾु वरी PMC जेको गर्ल्स कॉलेज आहे, गर्ल्स जेको मेडिकल यूनिवर्सिटी कॉलेज आहे PMC, त इन्हनि जी मां थो ॻाल्हि कयां, नंढे नंढे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जी ॻाल्हि नथो कयां। त उते जेको आहे सो जेके हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में एतिरी त जेको ओवरलोड आहे, पर हिनखे मरीज़नि जो मतिलबु OPD एतिरी आहे जो ओवरलोड आहे त बेड्स कोन्हनि, बेड कोन्हनि। ऐं तव्हां जेकॾहिं विज़िट कयो ऐं वॾियुनि जेके हॉस्पिटल्स आहिनि कराची खां वठी वेंदे लाड़काने ताईं, सखर गुलामत मेडिकल कॉलेज ताईं, त उते अस्पतालुनि जे अंदरि पेशेंट्स खे जेके बेड नथा मिलनि ऐं माण्हू जेके हेठि फर्श ते पिया आहिनि ऐं इंतज़ारु था कनि त हाणे हुन पेशेंट खे असां काॾे शिफ्ट कयूं, को बहितर थिए, ख़ाली थिए त असां हुनखे संभालियूं। त इहा जेकी सूरत हाल आहे, त इन सूरत हाल में जेके हेल्थ सेक्टर जी असांजी बजट आहे त उन में जेकॾहिं नयूं अस्पतालूं जेके नवां जेकॾहिं इदारा नयूं अस्पतालूं नथियूं खुली सघनि त इहे जेके अॻ में क़ाइमु थियल आहिनि उन्हनि खे अपग्रेड कयूं, उन्हनि खे बहितर कयूं। साहब उन खां अलावा असां आम इहो रिवाजी तौर इहे शयूं ॾिसंदा आया आहियूं शुरूअ खां, त असां वटि जेको आहे सो जेकॾहिं केरु गवर्नमेंट हॉस्पिटल में वञे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो अफोर्ड नथो करे सघे, हिन जे लाइ वञे पियो त उनखे उहा मेडिसन बि प्रॉपर मिलणु खपे। छितनि कुतनि जो आज़ार ॾाढो वधी वियो आहे, रोज़ जी बुनियाद ते एॾा सारा केसिस मिलनि था। थर जो थोरो ज़िक्र कयूं था, असां उते इलाही केस हिन वक़्तु ॾिसूं पिया, जीत बिलाऊं नांग उन्हनि खे खाई वञनि था, उहे दवाऊं न आहिनि, वैक्सीन्स मौजूदु न आहिनि, सभु शयूं ॾिसो था। छा सम्झो था त इहे माण्हुनि खे घटि में घटि इहे त मिलणु खपनि सभु शयूं? हींअर रिसेंटली कुझु ॿ ॾींहं खनि अॻु जी ॻाल्हि आहे त केस रिपोर्ट थियो कुते जे जेको चक वारो जेको सोशल मीडिया ते बि हलियो, वायरल थियो उहो। ऐं हाणे इहा आहे त हिकु त असां जेके अवेयर न आहियूं न, तइलीम जे घटि आहे, त जीअं जेकॾहिं को बि चक हणे थो डॉग कुतो, पोइ चाहे ॿ सूरतूं आहिनि, उन में हिकिड़ा हूंदा आहिनि त जेके असां सिंधी में चऊं छितो कुतो, हिकिड़ो हूंदो आहे त आम कुतो मिसाल। पर ॿिन्ही सूरतुनि में जेकॾहिं अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां मां अपील कंदुसि, जेके प्रोग्राम ॾिसनि था पिया, जेकॾहिं इन क़िस्म जो चाहे कुतो हुजे, ॿिली हुजे या नांग हुजे या इन क़िस्म जो को जानवर हुजे, उहे जेकॾहिं माण्हू खे चक हणे थो या जेको आहे सो या पंहिंजा नेल हणे थो त फौरी तौर सां गफ़लत न कयो, उनखे फ़ौरन बग़ैर कंहिं देरि जे हॉस्पिटल शिफ्ट कयो त जीअं उहो टाइमली हुननि खे वैक्सीन थी सघे ऐं हुनखे जेको आहे सो हुनखे इलाजु मैसर थी सघे। पर असां वटि अणॼाणे जे करे लेट बि, पर वरी सूरत हाली आहे काफ़ी हॉस्पिटल्स में असां वटि नांग जी जेकी आहे चक जी जेको वैक्सीन आहे, नांग जी जेका आहिनि स्नैक जेको आहे हुनजी या डॉग जी जेका असां उहे जेके वैक्सीन्स जी खोट आहे। ऐं ॿियो इहो आहे त जेकी परचेज़िंग आहे उहा हिकिड़ी मर्कज़ियत थिए थी पई। हिन हेल्थ सेक्टर में जेको परचेज़िंग निज़ाम आहे उनखे मख़सूस लाबिन ऐं माफ़ियाज़ बिलियंस सिहत जे सेक्टर में मख़सूस कया विया, पर हुननि खे चयल आहे त कुझु तव्हां लोकल परचेज़ कंदव मेडिसन, पर उन्हनि जो तक़रीबन 60% मेडिसन 70% मेडिसन तव्हांखे कराची खां सेंट्रल डिपो खां
प्रोवाइड कयो वेंदो सही त हाणे उतां जेके वरी जेके उते बि हिकिड़ियूं माफ़ियाऊं वेठियूं आहिनि हेल्थ डिपार्टमेंट वॾो जे ज़ुल्म अंदरि कयो आहे न हर हंधि माफ़िया माफ़ियाऊं वेठियूं आहिनि उहे वरी लोकल कंपनियुनि खां बिलियंस जूं जेके से मेडिसिन वठी जेके से बुखार खां वठी हिनखे टैबलेट खां वठी वेंदे कैप्सूल ताईं सीरप ताईं इंजेक्शन ताईं लोकल परचेज़ करे उनखे आम जेके कंपनियूं आहिनि मेडिसिन कंपनियूं उन्हनि खां फार्मा वारनि खां वठी ऐं सिंध जे हॉस्पिटल्स खे जेके सो प्रोवाइड कयूं थियूं वञनि जेके के सिहत जे असूलनि जे ख़िलाफ़ु आहे पर कोई हिनखे को पुछण वारो कोन्हे वञी तव्हां जेकॾहिं असां हॉस्पिटल्स जा फार्मेसीज़ जेके आहिनि या जेके स्टोर्स आहिनि हॉस्पिटल्स जा उहे चेक कयूं त तव्हांखे लोकल मेडिसन्स मिलंदियूं बहितर बजाए इन जे जो तव्हां हिकिड़ियूं इंटरनेशनल मल्टीनेशनल कंपनियुनि जूं दवाऊं रखो जेके मौसर बि हुजनि मरीज़ खे फ़ाइदो बि ॾियनि त इहो जेको असां वटि जेको मिसमैनेजमेंट आहे हेल्थ सेक्टर जे अंदरि ऐं जेके बजट आहे उनजो जेको ज़ियान थो थिए त इहो बि हिकिड़ो असांजे लाइ अलमियो आहे हा बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ पिया हज़ारनि जी तादाद में माण्हू ग़लति दवाऊं खाइण जे करे असां वटि हुनजी डेथ थिए थी ऐं इहे रिपोर्ट्स अचनि थियूं हर साल सालियानी तव्हां रिपोर्ट्स ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी नाज़रीन असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था बजट जे हवाले सां वधीक असां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ज़ुल्फ़कार कादरी साहिब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो ही फौरी तौर ते गहरो रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं असां बजट जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में डिस्कस करे रहिया आहियूं जॾहिं बजट पेश थियण वारी हूंदी आहे त हर आम माण्हूअ खे इंतज़ारु हूंदो आहे ऐं ख़ासि तौर ते उहो माण्हू मुलाज़िम पेशेवर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी नज़र हुन स्क्रीन ते हूंदी आहे त बाबा बजट छा थी पेश थिए ऐं असांखे छा रिलीफ़ मिलंदो तव्हां सोचो उहो माण्हू जंहिं सॼी उमिरि जेको आहे सो कंहिं इदारे में नौकरी कई आहे ऐं उनखे जेको आहे सो आख़िर में पेंशन मिले थी उनजो गुज़र सफ़र उन पेंशन ते आहे घर में उनजा बचा ॿार आहिनि उन जूं नियाणियूं आहिनि ऐं उनजो घणो आसिरो पंहिंजी पेंशन में हुजे थो ऐं उनजो जेको आहे सो गुज़र सफ़र उन ते थिए पियो ऐं उन माण्हुनि खे जॾहिं मसइला पेश थियनि त पोइ माना चई सघूं था न त आम माण्हू खे त को रिलीफ नथो मिले आम माण्हू में उहो रेड़े हलाइण वारो बि हूंदो आहे उहो हारी बि हूंदो आहे उहा घर में हुनर करण वारी औरत बि हूंदी आहे त आम माण्हुनि खे बिल्कुलु बि रिलीफ कोन थो मिले ऐं हिन दफ़े त बजट जा हाल जेके आहिनि सफ़ा माना गैर सूरत हाल असां वटि जेका आहे न हिन वक़्तु नज़र अची रही आहे प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी बैठक प्रीमियम डस्ट जी हिन स्पॉन्सरशिप सां अॻियां वधूं था ज़ुल्फ़कार कादरी साहिब सां गॾु मौजूदु आहिनि सर ज़राअत जे हवाले सां थोरो ॻाल्हाईंदासीं ऐं 41 अरब असां वटि जेको आहे सो मख़सूस कया विया आहिनि ज़राअत जे लाइ सो कीअं ॾिसो था छा चवंदव ताहिरा असां सिंध ज़रई ख़ितो आहे जी हा छो त असां वटि इंडस्ट्रीज़ जेके आहिनि तमामु थोरियूं आहिनि ऐं उहे बि मख़सूस जेको सो इलाइक़नि में ऐं जेके उहे पोयां पसार थियूं खणनि नूरी आबाद जेको आहे सनती एरिया ई जेके बि जेको आहे सो सनतूं पटे ऐं जेको आहे सो पंजाब जे तरफ़ हलियूं वियूं कराची में सनतूं आहिनि अञा कुझु ऐं उन्हनि जा सरमायादार निज़ाम जा पंहिंजा हिसाब किताब निज़ाम आहे पर मजमूई तौरु समूरी सिंध जेकी आहे उहा ज़रई जेको सो ख़ितो आहे ऐं उन में अक्सरियत असांजे जेके आहिनि से हारी नारी आहिनि जंहिंजो गुज़र सफ़र अनाज ते ऐं ॿनी ॿारे ते आहे ठीकु आहे त हाणे उन में थींदो आहे त जेके बि दुनिया जा मुल्क आहिनि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि ज़राइत जे जिन्सुनि ते रिसर्च थिए थी त नयूं तहक़ीक़ कजनि असां साल में जेको असांजो जेको हारी आहे या जेको आबादगार आहे उहा साल में वधि में वधि 2 फ़सुल वठे थो पियो जेको आहे सो ऊन्हारे ऐं सियारे वारो मिसाल हिकिड़ो जेकॾहिं असां हलिया आहियूं जेको
उहो बेल्ट जे सारियूं थियनि थियूं त सारियुनि खां पोइ माण्हू पोइ को बि ॿिज छॾनि था या पोइ वरी सारियुनि लहण खां पोइ किन इलाइक़नि में पोइ वरी कणिक जी जेको थिए थी पई या ॿियो अनाज जेको आहे या गाह वाह करे था छॾनि पर या वरी किथे सब्जियूं थियनि थियूं ऐं जेको आहे सो ॿिन्हिनि न उहो थियनि था त हाणे जेके इहे जेके दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन जे अंदरि ज़राइत जे अंदरि नयूं नयूं तहक़ीक़ थियनि थियूं पियूं त ज़मीन में मसल जेके पाणी जी खोट आहे त असां उनखे कीअं जेको सो ज़मीन में उन ज़मीन में जंहिं ते पाणी घटि आहे त उनजो असां कीअं जेको सो लाभ वठूं या पाणी आहे त असां ॿिनि जे बजाए 3 फ़सुल कीअं जेको सो अपाए सघूं था ॿिज जेके आहिनि नाक़िस ॿिज आहिनि दवाऊं पेस्टिसाइड जेके उहे जेके उहे नाक़िस आहिनि उहे मिलावट वारियूं आहिनि आबादगारनि जूं हारियुनि जूं तव्हां उन सीज़न में जॾहिं तव्हां ॾिसंदव त दाहूं हूंदियूं आहिनि त जेको आहे सो नाक़िस जेके पेस्टिसाइड जेके दवाऊं आहिनि छो त जीअं इंसान जे मथां मुख़्तलिफ़ बैक्टीरियाज़ बीमारी जी सूरत में मलेरिया या टाइफाइड या ॿियो आहिनि हमिलो कनि था तीअं असांजा जेके ॿूटा आहिनि जो फ़सुल आहिनि उन्हनि जे मथां बि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सुंढी या ॿिया जेके आहिनि जेके जीत आहिनि उहे हमिलो कंदा आहिनि ऐं हारी जो सॼे साल जो उहो जेको सो गुज़ारे वारो हूंदो आहे त उनखे बचाइण जे लाइ पेस्टिसाइड जा फुआरा कंदा आहिनि त जीअं असां उनखे बहितर करे सघूं त हाणे उन में असां वटि के रिसर्च लेबॉरेटरीज़ कोन्हनि ज़राइत सेक्टर में जेको पैसा मुख़्तसिस कया विया आहिनि इहे सिर्फ़ु ऑफिसर शाही जे जेको जेब ख़र्च आहे उन्हनि जे जेको विज़िट ते ख़र्च थी वेंदा उन जे मथां नई तहक़ीक़ात नई रिसर्च नवां इंस्टीट्यूट्स जेको आहे सो क़ाइमु करे हारियुनि खे कीअं असां जेको सो उन खां जेको आहे सो सुजागी ॾियूं हारियुनि खे कीअं असां फैसिलिटेट कयूं त हुनखे जेको आहे सो कर्ज़नि जी सूरत में ॾियूं या ईअं असां हुनखे ग्रांट ॾियूं त हुननि खे या ॿिज असां हुननि खे फ़राहम कयूं काफ़ी शयुनि सां असां जेको ज़राइती शोबे खे जेको आहे सो तहक़ीक़ ऐं उन्हनि खे सपोर्ट सां अॻिते अचण सां त जेको असांजो बुनियादी अंसर आहे जेको असांजो माख़िज़ आहे असांजे जियापे जो हीअ धरती ऐं असांजो जेको अनाज आहे ॿिज आहिनि ऐं जेको सोर्स ऑफ असांजो जियापे जो उन जे लाइ थोरा पैसा रखिया विया आहिनि ऐं उन सां जेको आहे तव्हां केॾी जेको सो उन सां रिसर्च थींदी कहिड़ी उपत वधंदी हिकिड़ी तरफ़ असां चऊं था त ज़रई मुल्क आहे ज़रई मुल्क आहे ॿिए तरफ़ असां सूरत हाल जेका ॾिसूं था उहा असांखे जेका नज़र अचे थी त सम्झ में अचे थो त इन फ्यूचर असां वटि छा थींदो अच्छा असां वटि न 2 शयूं आहिनि हिकिड़ो त चयो वञे थो वॾो आबादगार ॿियो ॿुधायो वञे थो नंढो आबादगार विचोलो आबादगार ऐं वरी उनखां अलावा हारी असां ॾिसूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हूअ जो हिकिड़ो जेको आहे न पंहिंजो हिसाबु किताबु आहे छा सम्झो था उन मज़दूर हारीअ जो उन नंढे आबादगार जो छा थींदो त बिल्कुलु असल त उहो पीसजे त उहो ई थियो न मज़दूर हाणे उन में हारी जो हिकिड़ो इहो आहे त हुनखे हिकिड़ो ज़मीन जो टुकुर मिलियलु आहे जेको हो हारपे ते करे थो मज़दूर जेको आहे छो त असां वटि सनअतूं आहिनि कोन मज़दूर अक्सर जेको मज़दूर आहे असां वटि माण्हुनि जो उहे या त जेको आहे सो ही तामीरात जे शोबे में जेके आहिनि उस्ता आहिनि वीचारा जेके मज़दूरी कनि था तगारी खणनि था पिया बूट पालिश था कनि वेटर आहिनि ऐं बेरा आहिनि या कंहिं होटल ते जेको आहे सो कनि था सफ़ाई जो कमु था कनि या उहे या जेको सो राइड ते था कमु कनि इहे सभु मज़दूर आहिनि मज़दूरी था कनि पिया ऐं ॿिया उहे आहिनि जेके असांजा हारी आहिनि ऐं उहे बि जेको सो उन ज़मीनदार जी ज़मीन आहे उनखे खेॾनि कनि था उन मां पोइ जेको उपत अचे थी त उन में हुनखे हिसो मिले थो त ज़राइत जे शोबे में असांजी को बहितर जेको सो का बहितर का हिकिड़ी रिसर्च वारी आहे ऐं स्पेशली ज़राइत खाते जूं तमामु घणियूं कंप्लेंट्स अचनि पियूं ऐं उन में न सिर्फ़ु ज़राइत खाते में रुॻो असां हुनखे ज़राइत जे अंदरि एग्रीकल्चर एक्सटेंशन आहे मार्केट कमेटियूं आहिनि तमामु हिकिड़ी वॾी ज़राइती फील्ड आहे जंहिंजे ज़राइत वज़ारत जेकी ज़राइत जी जेको वज़ारत आहे उन जे हेठां अलाए की त हीअ जेकी असांजी सब्ज़ी मंडी आहे उहा मार्केट कमेटी आहे उते जिथे असांजा डेली रेट हलनि था पिया सब्ज़ियुनि जा फ्रूट जा
त उहे बि ज़रायत खाते जे अंडर में आहिनि। उते चेक बैलेंस कोन्हे त जेको आहे सो उते मार्केट कमेटियुनि जे अंदरि त अव्हां कहिड़े तरीक़े सां उहे सब्जियूं फल वञनि था पिया। जस्ट उहे असांजी सिंध जूं मार्केट कमेटियूं जेके आहिनि मख़सूस माण्हुनि खे ठेके ते ॾिनल आहिनि त उन्हनि माफ़ियाज़ खे ॾिनल आहिनि जंहिंमां हुननि खे उहो जेको सो मिले थो ऐं पोइ उन में जेको लाभ अचे थो जेको हारी असांजो थो खणी थो अचे। हाणे हिन साल तव्हां पहिरियों त अजीब हिकिड़ी सूरत हाल थी आहे त जेको असांजो अंब जी उपत आहे ॾाढी उन मां एक्सपोर्ट मां असांजी ॾाढो असां उन कमाईंदा आहियूं। सालियानो थींदो आहे। हिन साल असांजे अंब जी एक्सपोर्ट न थी आहे ऐं अंब जेके मंडियुनि में ईअं माना पिया आहिनि सिंधड़िया जेके बि जिन्सूं आहिनि ईअं पियूं आहिनि उहे ॿाहिरि वञी न सघियूं आहिनि। ॿियो त हीउ जेको क्राइसिस थियो ईरान अमेरिका जो उन में असांजो जेको सो मोस्टली जेको अंब वेंदो आहे मशरिक़ वस्ता या अरब मुल्कनि में वेंदो आहे उनजी असांजी लॉजिस्टिक रुकिजी वई ऐं फ्लाइट्स जेके असांजूं मोस्टली होॾां वञनि थियूं पियूं हितां अबू ज़हबी खां या हितां दुबई खां या हितां कतर खां हितां उहो उन वञी न सघियो त उहो धकु अलॻि लॻियो आहे वापारियुनि खे। ऐं ज़मींदार वरी ज़मींदार खे कुझु फ़ाइदो थियो इन में छो त असां इन शोबे सां वापसि आहियूं ऐं इन शोबे सां इन करे वापसि आहियूं त असां उन ते पढ़ूं था रिसर्च कयूं था ॾिसूं था त उन में मां जेको अंब जी सीज़न खां अॻु में जॾहिं ॿूर झलियूं हूंदियूं आहिनि त उते ठेकेदार पहुची वेंदा आहिनि पूरो जो पूरो बाग हो ठेके ते वठी छॾींदा आहिनि ऐं हो जेको आहे सो ज़मींदार पैसा वठी छॾींदो आहे। हाणे जेको विच में जेको मिडिल मैन हो उनखे ठीकु उनखे लॉस थियो जीअं उते हारपो जेके मज़दूरी कंदा आहिनि अंबड़ियुनि खे पटे पोइ वरी उनखे साफ़ वाफ़ करे त इहो सॼो जेको उनजो लॉस थियो। ऐं अचूं था वरी उन बजट वारे पैसे ते त उहो तव्हां अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म जोड़ियो त जीअं इहे पैसा जेके आम हारी ताईं पहुची सघनि उन्हनि खे जेको नयूं तहक़ीक़ुनि में अचनि त उहे जेके आहिनि कोन। ऐं हिकिड़ो लकीर जो फ़क़ीर वारो अंदाज़ु हले थो पियो असां वटि इन में सिस्टम हले थो पियो त असां वटि या वरी नयूं स्कीमूं शुरू थियनि थियूं पियूं त हेतिरी जेको असां हारियुनि खे जेको आहे सब्सिडी ॾींदासीं हेतिरा कर्ज़ ॾींदासीं हारी कार्ड ॿिया टिया ऐं उन में तव्हां ॾिसंदव त मख़सूस जेके उते लाबियूं जेके आहिनि भोतारनि जूं उहे जेके लिस्टूं ठाहिजनि थियूं ज़मीन जो आहे ई कोन पैसो बि हुन जा नाले ते न आहे पर उनखे जेको सो हारी कार्ड जारी था थियनि पैसा जेके उहे असांजा ईअं ज़ाया था थियनि त इहो हिकिड़ो हिनखे ॾाढो पहलू ॾुख वारो पहलू आहे जंहिंखे हुकूमत खे हिन सरकार खे जेके अरबाब इख़्तियार आहिनि उन्हनि खे हिन मामले खे संजीदगी सां ॾिसणु खपे त असां ज़रायत जो शुबो असांजो वेझंदो वञे थो ऐं उनखे कीअं असांखे बहितर करे सघूं था। असां ॾिठो आहे त शुरूअ खां असांखे जेको आहे सो असांजो मुल्क ज़रई हिकिड़ो मुल्क आहे ॿुधायो वञे थो पर जॾहिं बि उहे प्लानिंग्स थियनि थियूं उहे स्ट्रेटजीस ठहनि थियूं त उते आबादगार खे त विहारियो कोन थो वञे रिलीफ हुन आम माण्हू खे कोन थो मिले हुन आम हारी खे कोन थो मिले वरी जॾहिं इन द एंड बजट अचे थी त बजट जी सूरत हाल जेका आहे छा असां वटि हिकिड़ो मख़सूस रक़म ॿुधाई वेंदी आहे आम माण्हू ताईं उहा कीअं पहुचे थी उहा त सभिनीनि खे उहा शइ जेको आहे न उहो अक्स सभिनीनि जे अॻियां वाज़े आहे। अच्छा अमन अमान जे लाइ 222 अरब मख़सूस कया विया आहिनि ऐं ओवरऑल असां जॾहिं अमन अमान जी सूरत हाल ॾिसूं था त हक़ीक़त में असांखे ॾाढो ॾुख थिए थो छा चवंदव? हाणे इहो जेको लॉ एंड ऑर्डर जे लाइ मख़सूस कया विया आहिनि त लॉ एंड ऑर्डर में जेकी रक़म 222 अरब रुपया बिलियंस कया विया आहिनि हाणे उन में अचनि थिया पिया इन में असांखे नयूं गाॾियूं बि परचेस करणियूं आहिनि पुलिस जे लाइ नवां वेपन्स बि वठिणा आहिनि उन खां अलावा असांखे जेको अमन अमान जी सूरत लाइ सिंध गवर्नमेंट काफ़ी सालनि खां सिंध में रेंजर्स खे मदद लाइ तलब कयो आहे त उन खे बि असांखे पेमेंट असां आहे उहो फेडरल गवर्नमेंट जो अंडर में पर हुनखे असां सिंध सरकार हुनखे पंहिंजे अमन अमान जी बहितरी लाइ तलब कयो आहे
त जेके उन जूं गाॾियूं अख़राजात अलाउंसिस आहिनि उहा सिंध गवर्नमेंट इन में जेको सो पंहिंजे बजट मां ॾींदी ऐं उन खां पोइ इन जे लाइ अमुन जे बहितरी जे लाइ हुननि वटि हिकिड़ो पुलिस वटि हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो आहे त मुख़बरनि खे बि पेमेंट करणी आहे या जेके सिलेंडर कनि था या वरी या इनाम रखियो थो वञे होम डिपार्टमेंट जो इनाम रखंदो आहे ऐं उन में पुलिस जो गाॾियुनि जो जेको पेट्रोल आहे लॉजिस्टिक आहे सॼो इन में आहे त जेकॾहिं इहे ई पैसा हूअं ॾिसजनि त जेॾो सिंध में लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे त पैसा घटि आहिनि पर जेकॾहिं इहे पैसा ईमानदारी सां बि ख़र्चु कजनि त उहे अञा बहितरी तमामु हिकिड़ी सूरत अमन मानी जी बहितर थी सघे थी। हिते असां वटि सूरत इहा आहे जो पुलिस वारा जेके उन में निजी कचहरियुनि में ॿुधाईंदा आहिनि त लोकेशन थींदी आहे भई हिनखे पेट्रोल जी मद में हिकिड़ो नंढो तव्हांखे मिसाल ॾियां त उन्हनि जी जेके पुलिस जो मोबाइल्स आहिनि गाॾियूं आहिनि उन्हनि जी जेको आहे रिपेयरिंग जे लाइ छो त गाॾियूं आहिनि डेफिनेटली उन्हनि में ऑयल चेंज थींदो उन में पेट्रोल पवंदो उनजी रिपेयरिंग थींदी उनजी जेको आहे ओवर हालिंग थींदी उन सॼे हुनजे लाइ पैसा मख़सूस थियल हूंदा आहिनि पर उहे जेके से पैसा फ़क़ति जेके असांजा आला अफ़सरान आहिनि उहे ई जेके उनखे यूटिलाइज़ कंदा आहिनि अख़्तियार न सिर्फ़ु अख़्तियार हूंदो आहे पर उहे जेके बिल विल ठही वेंदा आहिनि पर थींदो ई आहे अमली तरह त जंहिंखे थाणो ॾिनो वेंदो आहे SHO खे उनखे चयो वेंदो आहे त मोबाइलूं बि तूं पाण ठाराईंदे पेट्रोल बि पंहिंजो पाण विझराईंदे गाॾी ख़राबु थी त उहा बि तूं ठाराईंदे ऐं पोइ वरी SHO काॾों ठाराईंदो उहो ई असां वटि गाॾियूं वेंदियूं पुलिस जूं कंहिंजी ॿध छोड़ कंदियूं कंहिंखां पैसा वठंदियूं पोइ उन मां ई उनखे माण्हू फ़िरियादी जेको हूंदो ग़रीब वीचारो ईंदो जंहिंसां ज़ुल्म थियलो उनखे चवंदा पैसा वैसा ॾे त पोइ असां हलूं था भला कंहिं उनखे गिरफ़्तार करणु हलूं था पिया त इहो मैकेनिज़म इहो असां वटि पुलिस जो ईअं थो हले ऐं जेकी बजट आहे पुलिस डिपार्टमेंट जी रेपुटेशन ई तमामु शयुनि ते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा आङुर खजंदी आहे ॾाढो मुहतात ऐं मौज़र सां थो मां चवां त इहो मैकेनिज़म सालनि खां ईअं ई थो हले त पर असां वटि जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि में जेको आहे सो पुलिसिंग जेकी आहे उहा स्टेट जी ज़िम्मेवारी हूंदी आहे ऐं उहे जेको जीअं हले थो पर असां वटि उनखे हिकिड़ो मख़सूस अंदाज़ सां हलायो थो वञे ऐं पूरी पुलिस जे हुन सिस्टम खे फैसिलिटेट कयो वेंदो आहे ऐं उते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रे बराबरि का शइ बर्दाश्त कोन कई वेंदी आहे तॾहिं ई जेको आहे सो डे बाय डे बहितर सूरत हाल आहे ऐं असां वटि जेकॾहिं इहा जेकी बजट आहे डेफिनेटली छो त हिकिड़ी ॻाल्हि हाणे कुझु थोरो अमन अमान जी जेको आहे सो जीअं सूरत हाल कुझु बहितर थी आहे जीअं कचा एरिया जा या ॿिया टिया या वरी हे वक़्ती ठापुर आहे या ईअं चइजे त वक़्ती तौरु हीअ ख़ामोशी आहे पर उहे को जंहिं अंदाज़ में हुननि वटि हैवी वेपन्स हुया उहे असां जेके जिन सिलेंडर कया उहे जेके रॉकेट लॉन्चर ऐं जेको एंटी एयरक्राफ्ट जेके गनूं हुयूं उहे त या माटर गनूं हुयूं या जेके गोला हुआ उहे त हुननि रखिया ई कोन्हनि हुननि रुगो माण्हू आया ऐं उहे जेके से हुन पेश थी विया ऐं चऊं त अमन अमानी सूरत हाल उहो बि हिकिड़ो सॼो हिकिड़ो पाण में मैकेनिज़म जोड़ियो वियो त हाणे फिगर ॾेखारी वई ऐं जॾहिं ॾिसूं त हाणे सूरत हाल ओवर थी थिए त पोइ वरी हिकिड़ो ठहियलु आहे न हिकिड़ो सर्किल ठहियलु आहे पुलिस जो मक़ामी वॾेरनि जो क्रिमिनल्स जो इहो हिकिड़ो सॼो हिकिड़ो सर्किल आहे पोइ हुननि चयो त हाणे हिन तरीक़े सां शयुनि खे थोरो कूल डाउन कयूं त वक़्ती तौरु हुननि कूल डाउन कयो आहे पर हाणे अचूं था हुन पैसनि ते जेके अमन अमान लाइ जेके से रखिया विया आहिनि 220 अरब उन्हनि खे अलाह हुनखे साञा ॾींदो IG सिंध बहितर तरीक़े सां उन्हनि खे पुलिस खे जेको आहे सो फैसिलिटी ॾे ऐं उनखे पैसनि खे सही तरीक़े सां पुलिस खे जदीद पुलिसिंग ते अचनि ऐं छो त असां वटि जेकॾहिं पुलिसिंग जी जेकी जदीद आहे त उन में तव्हां कीअं ट्रेस कयो कीअं क्राइम खे दौर में मुश्किल कोन आहे जिते तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर जी ॻाल्हि कयो था त
त उते बिल्कुलु बि मुश्किल कोन आहे। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी प्रियोरिटी आख़िर आहे छा, तव्हां अवलियत कहिड़ियुनि शयुनि खे ॾियो था। कादरी साहब वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे साहीअ जो, सो पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो, हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मिलाप जेको फौरी तौर ते घाटो रंग, सुठी खुशबू ऐं सुठो ज़ाइको फ़राहम करे थो। ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। बजट जे हवाले सां प्रोग्राम में डिस्कस कयूं पिया ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ऐं हिन सहकार सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। नाले मिठो मैसर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? अल्लाह जाने कने असां माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हांजो माशाल्लाह तव्हांजो पंहिंजो कमु आहे, ॾाढे सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहियो ऐं हर ॾींहुं मौज़ूअ जे हिसाब सां तव्हांजी उहा शाइरी बचे थी। बजट जे हवाले सां ज़िक्र कयूं पिया, एजुकेशन ते जॾहिं नज़र पई त 620 अरब असांखे नज़र आया, हेल्थ ते असांजी नज़र पई त 393 असांखे अंग अखर नज़र आयो। सो छा सम्झो था त इहे जेका बजट पेश थी आहे कीअं पेश थी आहे, आम माण्हू खे आख़िर भला रिलीफ छा मिलंदो? इहे ऐलान त हर साल थींदा आहिनि पिया ऐं इहे एतिरी रक़म मख़्तस बि थींदी आहे, रखी बि वेंदी आहे, पर बदकिस्मती सां उन जी झलक किथे असांखे चिटी नज़र अचे कान थी। सही, जेके पोयूं बि माना बजटूं आहिनि उन में बि काफ़ी सारी रक़म रखी वई, पर हिनमहिल बि सिंध जी हालत आहे त अलाए केतिरा ॿार जेके आहिनि स्कूल मुरागी वञनि ई कोन था ऐं दुनिया हिनमहिल जेको आहे सो जिदत जे तरफ़ पई हले, पर असांजो माण्हू अञा ताईं बि जेको नौजवान आहे उहो सिग्नेचर जी जॻह ते अञा ताईं बि माना थंब इम्प्रेशन माना आंगूठो थो हणे। इहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे। पोइ इहा बजट जेकॾहिं जाइज़ ऐं सही नमूने सां ख़र्चु थिए ऐं इन जो मिसयूज़ जेकॾहिं न थिए त इहो सम्झ नामुमकिन कोन्हे को। ऐं तालीम बि उहा साॻी पुराणे पैटर्न ते पई हले जेका माना असां पढ़ी एचियूं ॾाढियूं पंहिंजूं करे आयासीं, त हिनमहिल बि उहे साॻी माना बजट आहे त पंहिंजो अलाह तव्हांखे नेकी जी तालीम जो पैटर्न उहो साॻियो ई आहे। हालांकि दुनिया लेवल ते जेके तालीम या जेका एजुकेशन ॾिनी थी वञे उहा 50-100 साल एडवांस सोचे पोइ थी ॾिनी वञे, त अॼु खां 50 साल पोइ माना कहिड़ा स्किल्स ईंदा, कहिड़ियूं शयूं माना मूव कंदियूं, उहे उहा तालीम ॾिनी थी वञे जीअं अॻियां हली हिकिड़ी नवाण पैदा थिए। असां वटि अॼु बि इहो ई आहे, अदा मानी खा, उहो AI ते अधु अचे बि थो मानी बि खाए थो, हाणे बाबा अदा मानी खाई बंदि करे छॾी, हाणे कुझु नई शइ अचणु खपे। हा, जे ॾिने हार ॾिना ऐं असांखे चवां अलताफ़ हार पाता, असां वटि बजट बि आहे ईअं त बाबा बजट जो ऐलान त थियो, पर हाणे वरी इहो 12 महीना गुज़रंदे देरी कोन थींदी, अखि छिम बि साल गुज़री वेंदो। हिनमहिल बि तव्हां ॾिसो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल केॾी माना जेको आहे हाञेकार आहे, केॾी सोच जो फुक़दान थी वियो आहे, जो घणे में घणियूं जेके माना ख़बरूं जेके रिपोर्ट्स थियनि थियूं उहे तक़रीबन मर्डरनि जूं ऐं ख़ुदकशियुनि जूं, ऐं असांजी मेहर जो कल्ह जो वाक़ियो अथव त भाउ भेण अटे न हुजण जे करे ख़ुदकशी करे छॾी, या हुते 100 रुपए जे करे भाउ खे मारे छॾियो। इहो ॾिसो त असांजो मुआशिरो कहिड़े तरफ़ थो वञे, केतिरी माना सोच जो फुक़दान थी वियो आहे, अणाट थी वई, मामलात जेके आहिनि माण्हुनि जा हल कोन था थियनि, हर माण्हू जेको आहे जेकॾहिं 10 विखूं खणे थो त फासी थो पए कंहिं न कंहिं मामले में, ऐं उन जो को हल बि कोन थो निकिरे। लॻायो त हर माण्हू ख़ुशि रहण जे लाइ परेशान आहे, त इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे अॼु जे असांजे समाज जी, त माण्हू ख़ुशि रहण जे लाइ बि परेशान रहनि था, त आख़िर असां कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशि थियूं। अच्छा ज़ुल्फ़िकार कादरी साहब, असां जॾहिं बि बजट जो ज़िक्र कंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां त आम माण्हूअ जो ज़िक्र कंदा आहियूं, भला आम माण्हू वीचारो आख़िर काॾे वञे, उहो हारी उहो रोज़ जे बुनियाद ते महिनत कंदड़ माण्हू काॾे वञे, छा सम्झो था? ॾिसो असां वटि बदकिस्मती सां हिन मुल्क खे एडहॉक बेसिस ते हलायो वियो आहे त
माना हिकिड़ी मुस्तक़िल ऐं लॉन्ग पॉलिसीज़ जेको आहे ऐं उन्हनि जो फुक़दान रहियो आहे। असां दुनिया में असां खां पोइ जिन मुल्कनि आज़ादियूं माणियूं, ग़ुलामियत मां निकिता, नोआबादियाती निज़ाम मां निकिता, उहे अॼु दुनिया जूं वॾियूं आलमी ताक़तूं आहिनि। उन्हनि जेको आहे सो साइंस टेक्नोलॉजी ऐं हर शुबे में इल्मु अदब में पाण मञरायो आहे। ऐं असां जेको आहे सो 47 खां वठी असां 26 थी विया आहिनि, त इन में अञा ताईं असां जेको आहे सो जो हिकिड़ी पॉलिसी न जोड़े सघूं त असांखे मुल्क खे कहिड़े तरफ़ वठी वञिणो आहे। ऐं मुल्क जे अंदरि जेको सो डीएस्टेबलाइज़ जेको थिए पियो, बेचैनी आहे मुल्क जे अंदरि, ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि बेचैनी आहे, उते जेको आहे सो शोरिश आहे, या बलूचिस्तान जे अंदरि शोरिश आहे, आज़ाद कश्मीर जे अंदरि अनरेस्ट आहे हींअर। ऐं सिंध जे अंदरि माण्हू खणी उहो उन क़िस्म जे जेको सो रिएक्शन न आहे, पर हिते माण्हू जेको सो इकोनॉमिकली एॾो दबाव में आहिनि, प्रेशर में आहिनि, छो त अक्सरियत जेको पोरियत तबिके जी आहे ऐं उन जे लाइ को रिलीफ कोन्हे। ऐं उनखे जेको सो हिकिड़ो मुस्तक़िल बुनियाद असां वटि सनअतुनि जी खोट आहे वॾी, छो त जेकॾहिं वॾे पैमाने ते जीअं पंजाब जेको इंडस्ट्रियल प्रोविंस आहे, त उहे गुजरात, गुजरांवाला, वज़ीराबाद, लाहौर यको इहो तव्हां रहीमयार खान खां निकिरंदव त तव्हांखे पंजाब में सनअतूं, इंडस्ट्रीज़, उते जेको घरनि जे अंदरि बि खुॾियूं नज़र ईंदियूं जिते कपिड़ो ठहे थो पियो। सियालकोट त वॾी जेको सो मंडी आहे, जेको सो मुख़्तलिफ़ जेके रांदियुनि जूं ऐं जेके गेम्स जे हवाले सां, त उते माण्हू जेको आहे सो हिकु त काफ़ी माण्हू उन्हनि सनअती इंडस्ट्रीज़ जे अंदरि उन पोरे सां लॻी था वञनि। ॿियो इहो आहे त उते जेको माण्हू आहे त ज़राइत जे हवाले सां बि पोरियत आहे, उहो कनि था पिया। ॿियो वरी उहो एब्रॉड हलिया था वञनि। पंजाब जो माण्हू वॾे पैमाने ते यूरोप में तव्हां ॾिसो, हिते अचो कराची में ॾिसो त असां वटि ॿियनि प्रोविंसिस जा अचनि था पिया। त असां वटि को सिंध जे अंदरि इन क़िस्म जी ॾाढी खोट रही आहे, त सनअतूं कोन्हनि जिते माण्हुनि खे रोज़गार मिलनि वॾे पैमाने ते। सिंध बेस बुनियादी तौरु हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ऐं हर कंहिं वटि त ज़मीन कोन्हे न, मख़सूस जेको ज़मीनदारनि वटि ज़मीन आहे। ऐं पर हाणे वरी जीअं जीअं जदीद जेको सो दुनिया थी आहे, त जेको सो अॻे जेको खेड़ी थींदी, ॾांद ते थींदी, वरी हारी हर वर हलाईंदा, हाणे उहो सॼो कमु ट्रैक्टर ते थी थो वञे ऐं उहो हारपो बि घटिबो थो वञे। माण्हू हाणे ज़मीनदार जेके आहिनि से मज़दूरीअ ते था कनि, माना उहो जेको हारप वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो बि आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो थो वञे। ऐं ॿियो आहे त या त माण्हू रेडियूं था हलाइनि, रक्षा था, तव्हां आख़िर इंसान खे जीआपे जे लाइ कुझु त करिणो पवे थो। त तव्हां ॾिसो केॾो बर्डन आहे, जेको ट्रैफ़िक जेके ॾिसो था त अनलिमिटेड जेके चुंगचियूं, गॾा गाॾा ॿिया जेके तव्हां ॾिसो था पिया, उहे माण्हू काॾे वञनि। जेकॾहिं असां वटि रोज़गार जा जेकॾहिं ज़रिया वसी पैमाने ते हुजनि त शहरनि जी सूरत हाल बहितर थी सघे थींदी। पर हाणे ॿियो त गवर्नमेंट वटि को मुस्तक़िल को हिकिड़ो हुननि लाइ पैकेज बि कोन्हे, न प्लानिंग आहे। रुगो हिकिड़ो जेके पैकेज अचनि था उन्हनि जी त पाण ॻाल्हि करे वेठा आहियूं, त आम माण्हू जे लाइ वरी हिकिड़ो क्वेश्चन मार्क हमेशह ई रहे थो, माना मुस्तक़िल कान्हे। त मुस्तक़िल तरीक़े सां माण्हुनि खे रोज़गार जो ज़रियो थी वञे त माण्हू जो जेकी ज़हनी तकलीफ़ आहे, गुज़र सफ़र, उहो आहे कोन। ऐं वॾी तकलीफ़ त इहा आहे त जेको ॾिहाड़ी वारो मज़दूर आहे, ॾिहाड़ी वारो मज़दूर, तव्हां वञो हिते असां जेको पंहिंजे शहर जी ॻाल्हि था कयूं, सुबुह जो तव्हां अर्ली वञो कासिमाबाद में, तव्हांखे फुटपाथनि ते सवें जेके से माण्हू मिलंदा जेके सिर्फ़ु जस्ट इन लाइ वेठा हूंदा त असांखे को मज़दूरी जे लाइ वठी वञे। ऐं सॼे ॾींहं जी जेकी मज़दूरी आहे 1000 खां वठी 1200 रुपए में मिले थी, जंहिं उन्हनि मां उन जा ॿार लाइ इंतज़ारु कंदा आहिनि त बाबा मोटंदो। उहो त सही आहे, जिन खे मिले थो भला ॾिहाड़ी मिली थी वञे न, त तव्हां इवनिंग टाइम 6 बजे ताईं 6:30 ताईं वञो त उहे आख़िर ताईं वेठा हूंदा आहिनि चंद बचल, जिनखे उहा रोज़ी बि कोन थी मिले, उहा बि नसीब नथी थिए, लाइनुनि में वीचारा वेठा हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त इहो जेको सो ॾाढो असां वटि बदकिस्मती आहे त को अहिड़ा प्लान। ऐं ॿियो इहो थियो आहे त निज़ाम जी जेको सो अणबराबरी जे करे
ग़रीब वधीक अञा ग़रीब थींदो थो वञे ऐं अमीर जेको सो वधीक अमीर थींदो थो वञे। इहो वॾो अलमियो आहे त जेके कल्ह माण्हू जेके जेके मिडिल क्लास हुयो, लोअर मिडिल क्लास हुयो, त उहे जेके हाणे मच्छी मानी लाइक़ु आहे, उहे हाणे जेके मिलियन बिलियंस में हलिया विया आहिनि ऐं उन्हनि जो जेको सो उन जा वसीला जेके वधी विया आहिनि ऐं आम माण्हू उहो ई अञा गुरबत जी चकी में पीसजे थो। त इहो जेको मैकेनिज़म हिकिड़े ॾींहुं इन क़िस्म जूं जेके नाइंसाफ़ियूं हिकिड़े ॾींहुं बग़ावत खे जनमु वठंदियूं। माण्हू इंसानु केसि ताणी बुख बर्दाश्त कंदो ऐं उन जा जेके वरी समाज ते असर था थियनि, नसप माना उन जेके जज़्बातियत साइकोलॉजी नफ़्सियाती दॿाउ ॾिसो था। साईं मिसाल ॾिनो त जेको सुसाइड जो वाक़िया थियनि था, भाउ सां जेको रिएक्शन थिए थो, त इन हद ताईं वाक़ियात जेके रिपोर्ट थियनि था, त इहो असांजे समाज ऐं सोसाइटी जो ॾाढो इहो अलमियो आहे। ऐं इनखे जेकॾहिं असां एड्रेस न कयो असांजे हुकुमराननि त उन जा जेके नतीजा ॾाढा जेके बि मसइला हिते डिस्कस कया आहिनि कादरी साहिब, हिकिड़ो हल नज़र ईंदो आहे, दैट इज़ एजुकेशन। जेकॾहिं सुठी आहे त पोइ हिकिड़ो बि नौजवान ॿाहिरि निकिरी वेंदो आहे न, नौकिरी कंहिंखे मिली थी वञे त उहो ठीकु आहे, पियो महीनो सुठो हलंदो आहे, पर ॿ नौजवान घर जा जेकॾहिं ॿाहिरि निकिरी था वञनि त पूरो ख़ानदान जेको आहे न उनखे सपोर्ट पोयां खां कंदा आहिनि। पोइ एजुकेशन जो प्रोसेस, हेल्थ, हर शइ जेको आहे न आराम सां पई डेवलप थींदी आहे। असां जॾहिं एजुकेशन ते नज़र विझूं था, असांखे अंग अखर नज़र अचे थो 620 अरब जेके मख़सूस कया विया आहिनि तालीम जे लाइ। छा सम्झो था त इहे सही आहिनि, कीअं इस्तेमालु थींदा, कीअं ॾिठो आहे तव्हां? जेके अंग अखर आहिनि उहे त ठीकु आहिनि, पर उहे अंग अखर उन जॻह ते ख़र्च थियनि न, डिस्ट्रीब्यूट कीअं थींदा? उहे जेकॾहिं मिसयूज़ थी वेंदा, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो 620 अरब आहिनि, उन मां सिर्फ़ु रुके वञी बचनि 2 अरब जेके जेका जंहिं शइ ते रखिया विया आहिनि उन ते 200 अरब मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो वञी माना ख़र्च थियनि ऐं ॿिया पैसा असांजा मिसयूज़ थी वञनि, त इन खे त न चइबो न, इहो त हिकिड़ी माना वॾी ख़यानत चइबी न। ऐं ईअं थींदो ई रहियो आहे। ॾिसो न तव्हां, अॼु बि असांजो नौजवान जेको वीचारो आहे उहो वॾो परेशान आहे। अहिड़ियूं के सहूलियतूं कोन्हे के स्किल सेंटर्स कोन्हनि के, जेके ॿार जेके ग्रेजुएशन करे ॿाहिरि निकिरनि था, न त हुकूमत जियो इहा माना हिकिड़ी कोशिशि हुअणु खपे त जेके नौजवान ॿार जेके यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करे निकिरनि था ॿाहिरि, त को कंहिं प्राइवेट सेक्टर में बि जॻह कान्हे का, ऐं असांखे चवां गवर्नमेंट एतिरियूं जॉब्स आहिनि कोन जिथे हुननि खे एडजस्ट कनि। साईं कादरी साहिबु सुहिणी ॻाल्हि कई त सनतूं कोन्हनि के, जेकॾहिं सनतूं हुजनि ऐं असांजो रोज़ माण्हू वञी उन में कमु करे त हुनजी मेंटेलिटी जेका आहे, उनजी जेका सोच आहे, उनजो मयार हिकिड़ो ॿियो थी वेंदो। पोइ उहो इन थोरनि ॻाल्हियुनि ते बंदूक खणी कंहिं ॿिए खे मारींदो कोन, छो जो हुनखे सुबुह जो पेट्रोल मिलंदो न, सुबुह जो तयारु थी उहो पंहिंजी रोज़ीअ सां वेंदो, शाम जो थको टुटो ईंदो। अच्छा, वरी उनजो ॿार जेको आहे उहो उनखे ॾिसंदो बाबा काॾे पियो वञे, त उहो बि उनखे फॉलो कंदो, माना हिकिड़ी सम्झो हिकिड़ो पैटर्न मिली वेंदो लाइफ खे माना गुज़ारण जो। ऐं इहो ई हिकु अॻिते हली माना तरक़ी याफ़्ता जेके क़ौमूं ऐं पोइ मुआशरे ते समाजी मुआशी जेके असर पवनि था उहे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ उन ई हिसाब सां थियनि था। अच्छा, असां वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे साईअ जो, पहिरियों असां ब्रेक वठूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं मज़बूत भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण में हमेशह कोशिशि हूंदी आहे त जेको बहस मुबाहिसो हुजे, जेका ॻाल्हि ॿोल हुजे, उहा अॼु जी जेका सिचुएशन आहे उन सां मिलंदड़ जुलंदड़ हुजे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका असां वटि सिचुएशन हली रही हूंदी आहे हुन सां मिलंदड़ ॻाल्हि ॿोल हूंदी आहे त वणंदी बि आहे। प्रोग्राम में नाज़रीन साथ में मौजूदु आहे बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। सो हिन जे साथ ऐं सहकार सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं नाले मिठा मैसर साहिबु, ओवरऑल बजट ते जॾहिं तव्हांजी नज़र पवे थी त हर साल ॾिसंदा अचूं था, हमेशह माना जंहिं साल में असांखे हिकिड़ो इंतज़ारु रहे थो त बजट ईंदी त बाबा ॾिसूं त छा थिए थो। सो छा सोचो था ओवरऑल बजट खे ॾिसी करे?
बसि हाणे बजट खे ॾिसी इहो सोचूं था त माना जहिड़ो मामिलो कलो अॼु पोइ साॻियो ई थो नज़र अचे। हा, अञा गंभीर न थी वञे। छाजे करे जो ॾिसो त विच में हालात जेके थोरा हेॾे होॾे थिया त फेडरल गवर्नमेंट जेको तेल इंक्रीज़ कयो उहो तेल अञा ताईं इनक्रीज लॻो पिया। होॾो अमन मुआदे जूं डेटूं बि फिक्स थी वयूं त बाबा फलाणे ॾींहं ते सॼो माना मसौदो तयारु थी वियो ऐं उतां तेल जी जेका गुज़रगाह हुई उतां रोज़ तेल जा जहाज भरिया पिया वञनि ऐं हू जेको मक़सदु रेट आहे उहो रेट बि तक़रीबन अॼु मां न्यूज़ में पढ़ां त 76 मक़सदु इन में डॉलर बैरल थी वियो ईअं न सही। हाणे इहो जेको आहे 100+ हुयो, हाणे उहो 76 ते पहुतो आहे। पर असां वटि जेको असांजो हुकुमरान जेके मथे वेठा आहिनि ऐं कल्ह जीअं असांजे अलाह तां खे ॿिए ख़लीफ़े साईं हज़रत उमर बिन ख़त्ताब जो जेको आहे तो कल्ह शहादत जो ॾींहुं हुयो ऐं हुनखे फारूक जो लक़ब इन करे मिलियो जो हुन में मुस्लमान गैर मुस्लिम हर हिकु माण्हू खे हिकु जहिड़ो इंसाफ़ मिलंदो। उहो हुकुमरान हुयो जेको राति जो अटे जी ॿोरी खणी ऐं शहर में घुमंदो हुयो त आम माण्हू किथे को बुखियो त कोन्हे को। हा, असांजी हिकिड़ी इस्लामी रियासत आहे। आइडेंटिफिकेशन पाण लिखायो पोइ घुमंदा हुया पर ॾिसो न इहा हिकिड़ी हुकुमरानी हुई न, इहो ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं माण्हुनि खे हक़ीक़ी जेका नियत हुई रिलीफ ॾियण जी इहा ई उहा। ऐं असां वटि इहो ईअं थो थिए जो वधिया त 150 रुपया लीटर, वरी घटिया त 5 रुपया, 3 रुपया, 2 रुपया 95 पैसा। हाणे इहे 2 रुपया, 3 रुपया, 5 रुपया इहे अलाए कॾहिं माना वञी उन साॻी लेवल ते पहुचंदा जेतोणीकि जेके असां जहिड़ा माण्हू जेके हैंड टू माउथ कमाइनि तो खाइनि इहे त वीचारा हाणे माना जेको आहे तो घर जूं दवाऊं बि कोन था वठी सघनि। हालात अहिड़ा थी विया आहिनि। डाले मिठे वारी ॻाल्हि खे अॻिते वधायूं त ही जेको मौजूदा तेल जा जेके अघ आहिनि उहे असां जे मथां लागू कया विया जॾहिं पर बैरल जेको ईरान क्राइसिस जे अमेरिका ईरान क्राइसिस जे करे जेको इहो जेको पर बैरल जेको 100+ ते खां क्रॉस कयो त उन जे करे जेको इहो हींअर रेट थियो त हाणे उन तनाज़ुर खे ॾिसी जॾहिं 76 रुपए ते हाणे बैरल अचे चुको आहे त असूली तौर त पाकिस्तान सरकार खे तेल जो 40% फ़ौरन जेको सो रिड्यूस करणु खपे। 40% फ़ौरन 40% जल्दी सां वधे थो त घटि बि त थियणु खपे न। त इहो जॾहिं बैरल 76 ते अची वियो आहे इट मीन्स के जेको आहे सो 40 डॉलर पर बैरल घटिजी वियो त तव्हां उनखे उन लेवल ते खणी अचो न जेको आहे सो जेको हाणे जो रेट हले थो पियो। ॻाल्हि न त एॾो जल्दी सां फास्ट माना उहे क़ीमतूं वधी थियूं वञनि ऐं जेकॾहिं उन हिसाब सां रखनि न त इहो वञी जेको आहे पेट्रोल पर लीटर इहो 250 रुपया 240 250 ते वञी बीहंदो। बिल्कुलु सही, बिल्कुलु जेकॾहिं उन में जेकॾहिं अञा ई चाहिनि ईमानदारी कनि त उहे जेके लीवी घटाइनि जेके टैक्सिस हणनि था हथ जूं त इहो पेट्रोल अञा जेको आहे 200+ ते असांखे मिली सघे थो। पेट्रोल ऐं डीज़ल उहा शइ आहे जेका माना मूव थी करे डीज़ल फर्टिलाइज़र में कमु अचे माना जेके अॼुकल्ह उहे डांदनि वारा उहे ज़माना त आहिनि कोन न। हर शइ साईं कादरी साहिब जीअं सवेर ज़िक्र कयो त हर शइ मशीनरी ते थी वई आहे। तव्हां ॾिसो त दुनिया में ट्रेंड वधनि था जेके ज़रई मुल्क आहिनि जिन वटि पाणी जी अणियाठ आहे पाणी जी अणाट त असां वटि बि हाणे शौक़ु ई थी वञे पर मथां चवंदा त पाणी ओतिरो ई थो अचे पर असां वटि टेल ते त पाणी पहुचे ई कोन थो। अलाए किथे गायब थो थिए अलाए कीअं थो थिए इहा अलाह खे ख़बर। हिन हे जेको सो मौक़ियो आहे हे जेको सो जीअं पाकिस्तान जेको सो हिन जंग में जेको ईरान अमेरिका क्राइसिस में जेको बि किरदारु रोल अदा कयो त उन में माण्हू पंहिंजो उनजो बेनिफिट वठे उन फ़ाइदो वठे हिन पीस अकार्ड जो त बाबा ही तव्हां जेको फॾो वॾो उन में जेको असां विच में आयासीं हुनखे ॿाहूं ॿधियूंसीं ॿियो टियों इहो
डॉक्टर साहब तुंहिंजी ड्यूटी ॾींदीसीं न बाबा, हू त कंहिंखे ॿुधनि ई न पिया। मिसाल असीं तोसां गॾु माना तुंहिंजी असीं ड्यूटी ॾींदीसीं न, वञी हुनखे ॿाहूं ॿधियोसीं, बाबा ईअं न कयो, ख़ुदा खे वञो पाड़ेसिरी आयो ईअं कयो, असीं हुनखे राज़ी कयोसीं तोसां। त हाणे भला को असां ॿियो कुझु न त तूं बि कुझु असांखे कुझु ॾे, पर असांखे भला एतिरी इजाज़त ॾे जो हे पाड़े में ईरान वेठो आहे त असां हिन खां तेल वेल था वठूं, सस्तो वठूं न। सही ॻाल्हि आहे, आम माण्हू ताईं त कुझु पहुचे। बिल्कुलु। अच्छा, असां पघारदार माण्हू जो ज़रूरु ज़िक्र कंदासीं। उन्हनि जे लाइ आई थिंक त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त 7% जेको आहे उहो सैलरी में इज़ाफ़ो थियो आहे। उन ई जॻह ते पेंशन में बि 7% जो इज़ाफ़ो आहे। सो नाले मिठा साहिब कीअं 7% में थींदो छा? 7% ज़मीन सां ॾिसूं त उहो कहिड़े मेथड ते था ॾियनि। जेकॾहिं के हे जेके हिननि जा जेके एडहॉक अलाउंस आहिनि उहे जेकॾहिं एड था कनि असांजे बेसिक पे में ऐं पोइ उन ते हणी था ॾियनि, पोइ त ठीकु आहे। पोइ त कंहिं हद ताईं कुझु न कुझु मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो नज़र ईंदी त हीअ दफ़ा कुझु रिलीफ मिलियो। बाक़ी जेकॾहिं सभु कंहिंजे मौजूदा बेसिक पे ते 7% ॾियनि था त 7% त न हुजण जे बराबरि आहे न। बिल्कुलु 7% मीन्स माना जंहिंजी हिकिड़ो फ़र्ज़ु कयो 50,000 रुपया बेसिक पे आहे, 7 5 35 3,500 रुपया थी विया। 3,500 रुपया कहिड़ी वाधा महीने में? तव्हां ॾिसो त एक्सपेंसिस केॾा आहिनि, ख़र्चा केॾा आहिनि। सरकारी मुलाज़िम त तयारु थिया वेठा हुआ त को कंहिं पंहिंजे घर वारनि खे हल्को फुल्को ज़ेवर बि ठाहे ॾींदासीं, सोन जो रेट बि घटि थियो आहे, पुटनि धीअरुनि जी शादी बि कराईंदासीं, पर हे त वरी ईअं सम्झो ख़्वाबनि ते ॼण पाणी फिरी वियो। ऐं असांखे वॾियूं उमेदूं हुयूं सिंध गवर्नमेंट मां, जो सिंध गवर्नमेंट मुलाज़िमनि जी वकालत करे पई फीडरल वटि त बाबा घटि में घटि 50% माना इहो वधायो पघार। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त चेयरमैन साहिबु कुझु टाइम माना नाराज़ बि थी उन्हनि खां इजलास मां उथी हलियो वियो, पर पोइ खेसि वरी परचाए वरी वठी आया। त उन जो बि चवनि था मेन सबबु इहो त माना बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवे पियो त बाबा 50% पघार वधाए थो। सिंध जो गवर्नमेंट जो मुलाज़िम इहे उमेदूं लॻायूं वेठो त बाबा घटि में घटि 30% त वधे ई वधे, छो जो हिते त माना पीपल्स पार्टी जी हाणे उन जॻह ते 7% वधी आहे। ठीकु आहे, हाणे जेको हुकुमराननि खे सम्झ में अचे वरी ओतिरियूं सहूलियतूं त हुजनि। हालत इहा आहे जो जेकॾहिं कुतो चुक पाए थो वञे, उनजी वैक्सीन रखण जा बि हिकिड़ा तौर तरीक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ टेम्परेचर हुकूमत ई अफोर्ड करे सघे थी इहा शइ। ऐं कुता केतिरा आहिनि, केतिरियूं मुंहमियूं हलियूं, केतिरा लाखों करोड़ अरबों रुपया आहिनि कुतनि खे माण जिते ख़र्चु करे छॾिया अॻु में गवर्नमेंट, साल ॾेढ साल जी पहिरीं ॻाल्हि अथव। ऐं उन खां बाद में हिनमहिल इहो आहे तव्हां टियों चौथो ॾींहुं फेसबुक ते ॾिठियूं ईंदियूं स्टोरियूं या मुख़्तलिफ़ चैनलनि ते। इहो हिकिड़े असांजे नौजवान दोस्त खे कुते चक पातो ऐं उनजी तव्हां बेबसी त ॾिसो कहिड़े नमूने सां उहो वीचारो पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़ैराबाद चई वियो। केॾी हिकिड़ी तकलीफ़ दे ॻाल्हि आहे। ऐं त जेकॾहिं को कंहिंखे नांग थो चक पाए त उनखे माना उहा वैक्सीन कान्हे जो उनजी माना हयाती बची सघे। कुतो थो चक पाए त आम मेडिकल स्टोर ते उहे माना मिलनि कोन थियूं उहे जेके वैक्सीन्स आहिनि। त उहे कास्टली इन लाइ, नंबर ॿियो उन जे लाइ 24 कलाक हिकिड़ो टेम्परेचर खपे, माना फ्रिज में पई हुजे। त जॾहिं बि माना क्लाइमेट चेंज थिए थो ऐं बायोडाइवर्सिटी सॼी तब्दील थिए थी त असांखे नयूं नयूं शयूं जेको आहे न उहे नज़र अचनि थियूं जेके अनएक्सपेक्टेड आहिनि। हाणे हींअर थर जा माण्हू इहो चवनि था त अहिड़ियूं बलाऊं उते आहिनि जेके असां पंहिंजे 40-45 सालनि जी उमिरि में उहे जीत उहे बलाऊं असां ॾिठा ई कोन, हींअर असां वटि ज़ाहिर थियनि पिया। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाज बि त ओड़ो हुजणु खपे न। पहिरीं त हूंदा हकीम ऐं जेको आहे सो जेके इहे मुरलियूं वॼाईंदा वञंदा हुया उन्हनि जो जोगियुनि जो इलाज हूंदो हुयो। हींअर उहे शयूं बि कोन्हनि की हर माण्हू जेको आहे उहो चाहे थो असांखे मेडिकल ट्रीटमेंट खपे। ऐं तव्हां हॉस्पिटल जी हालत ॾिसो त ख़ासि तौर सां ऐं जेके गर्मी जी मौसम में गर्मी जी मौसम में छो त इहे मोस्टली जेके नांग इन क़िस्म जा जी त मोस्टली ज़मीन जे अंदरि सुराख करे ॿिर करे उन्हनि में अंदरि रहनि था। पर छा आहे त हीट जेका क्लाइमेट चेंज जे करे एॾो टेम्परेचर एॾो हाई थिए थो त हूअं बि रूटीन में जॾहिं बि इहो गर्मी जी मौसम ईंदी त नांग बलाऊं निकिरंदा हुआ। पर हाणे उन क्लाइमेट चेंज जे करे अॻे जी निस्बत वधीक बलाऊं निकिरनि थियूं पियूं ॿाहिरि।
त उहो उनजे जेके इफेक्ट आहिनि पवनि था। यकीनन माण्हू आहे ग़रीब गुरबो आहे, निकिरे थो करे थो कमकार आहे, 2 ॾींहं ॿारो आहे त उनजो मुतासिर थिए थो उनजे उन चक सां। त उते असां वटि खोट आहे उन्हनि जी वैक्सीन जी, स्नेक्स जी, डॉग्स जी, वरी 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 कुतनि जी बि हिकिड़ी जेको डॉग्स जी बि जेको हिकिड़ी मौसम थिए थी पई जंहिंमें हू तमामु घणी गर्मीअ में थिए थी पई, जंहिंमें हू जेको आहे सो उनजो चेंज थी थिए उनजी सिचुएशन फिज़िकल मेंटल, त हू जेको सो चक हणनि था, छिता थियनि था। त असां वटि उनखे रोकथाम जे लाइ जेको सो अहिड़े के उपाउ कोन्हनि जो असीं उन्हनि शयुनि खे रोके सघूं, या वरी असां वटि अहिड़ो को मैकेनिज़म बि कोन्हे त जीअं डॉग्स जी ग्रोथ थी थिए त उहे जेको सो छो त हुनजी डिलीवरी थिए थी त एटलीस्ट जेको आहे सो फीमेल जेके आहे उहो 6-7 जेके ॾिए थी त माना उहो उन में 1-2 मरी वेंदा हूंदा घिटियुनि विटियुनि में, पर वरी 5-6 कुता वधी था वञनि। त इहो जेको सो कुतनि जी जेको सो वधीक जेका आबादी वधंदी थी वञे त असां वटि त उन में उहो बि मैकेनिज़म कोन्हे जो उन्हनि खे असां कीअं हैंडल कयूं ऐं उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां उनजो घटिताई मैनेजमेंट असां वटि उहो सिस्टम असां वटि आहे ई कोन्हे। केतिरे टाइम खां इहा शइ असांखे जेको आहे माना मिसमैनेजमेंट हिकु बि प्रॉपर मकानी इदारनि वारनि वटि खोड़ साड़ी बजट आहे मतिलबु। ऐं इहो जेकॾहिं कुता मार मुहिम जेकॾहिं उहे हलाइनि ऐं वधीक जेकॾहिं उन वटि अञा बणाहट आहे त हुकूमत खां फंड्स माना वठनि त बाबा हीउ हिकिड़ो मेन इशू आहे। ऐं उहे हर हिकु जेकॾहिं यूसी चेयरमैन पंहिंजे हिकिड़ी माना यूसी मां हिकिड़ो टारगेट रखे त बाबा हे जेके ख़तरनाक जानवर आहिनि इन्हनि खे ख़तमु करिणो आहे त इहो माना पॉसिबल आहे। या ॾिसो न अॻ में अंग्रेज़नि जॾहिं सर्वे नंबर ठाहिया, जॾहिं वाह खोटनी जेको सॼो हिकिड़ो सिस्टम ठाहिनि त हुननि माना हिकु जेको नंढिड़ो वाह जेको सम्झो कुझु 200-300 जॾहिं बि ज़मीन खे आबाद थो करे या 200-300 एकड़ खे, त उनजी बि जेका बैंक ऑफ द वाटर उनजी जेका विड्थ थी घटि में घटि 20-25 फुट उन्हनि छॾी हेॾां जीअं उते हिकिड़ो नंढिड़ो झंगु थिए जिते माना मुख़्तलिफ़ जानवर अचनि जेके उहे ज़मीनुनि में हाणे पोएं साल जी मां तव्हांखे ॿुधायां थो असां वटि इहो थियो पोएं चकर जो चवनि त बाबा हे जेके जेका बिज जेको पोखियोसीं न उन में चवनि बाबा कुआ लॻाइनि अचे जो राति जो अचनि था हेठों सॼो बिज खाई था वञनि। साईं कादरी साहिब उहे सॼियूं ॿारनि जूं ॿारियूं जेके आहिनि उहे सॼियूं माना हाणे इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ छा हूंदा, गिदड़ हूंदा खाईंदा इन्हनि खे। ॾिसो न हिकिड़ो उहे छा ऐं जेके सर्वे नंबर हुया सम्झंदा त हाणे हिते 250-300 एकड़ ज़मीन आहे उते हिकिड़ो भॾो क़ाइमु करे छॾियो अंग्रेज़नि, माना हिकिड़ो वॾो भॾो करे क़ाइमु करे छॾियो हिकिड़ो 10-20 एकड़नि जो जंहिंमें भली झंगु हुजे, जंहिंमें झंगली जानवर अचे हिते माना पंहिंजी वाध वीज कनि ऐं उहे इन्हनि ज़हरीली शयुनि खे खाइनि, नांगनि खे खाइनि, उन्हनि शयुनि सभिनी खे ख़तमु करे छॾियो। बिल्कुलु इवन इहा आहे जो ॿोॾि जी सूरत हाल थी थिए तंहिं महिल जेके असांजा जेके या पाणी जो थोरो वधाउ थो थिए त हंधा हंधा इहे वॾा केनाल जंहिंजी 60 फुट जेका माना इहा आहे पंहिंजो जेका कड़ जेके जेको किनारो आहे 60 फुट 65 फुट उनजी विड्थ आहे, उहा हिनमहिल तव्हां वञी ॾिसंदो त 20 फुट बि कोन हूंदी। अॻ में टाइलिन जा वण अंग्रेज़ इन करे लॻाया त जीअं माना उहा हुनजो जेको किनारो आहे उहो मज़बूत रहे, पाणीअ खे माना जॻह न मिले जो उहो माना ज़मीन खे फाड़े करे पर असां उन शइ जे उबतड़ थी सभिनी शयुनि खे ख़तमु करे छॾियो, वण वढे छॾियासीं, कड़ूं बसि पोइ इन जे करे इहो असां भोॻियूं था पिया। सही, बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं असां माहौल दोस्त न रहियासीं त पोइ असां इन्हनि तमामु शयुनि खे फेस कयूं था। अच्छा कादरी साहिबु, पाणीअ जी सूरत हाल ते नज़र पवे थी त पाणी जी सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे ऐं तव्हां जेको आहे सो कोटड़ी तां बेराज खां बि जॾहिं तव्हांजो गुज़र थिए हिन पुल खां तव्हां ॾिसंदव या नज़र पवंदी त असांखे रुॻो वारी थी नज़र अचे, पाणी त नज़र अचे कोन थो, छा चवणु चाहींदव? ताहिरा इहो ॾाढो अलमियो आहे असां वटि त पाणी असांजो जियापो आहे। बिल्कुलु सिंध ज़रई मुल्क आहे ऐं असांजो जियापे जो मेन जेको आहे मुख्य सोर्स आहे।
सूरत हाल ॾाढी जेको आहे सो हिकिड़ी दर्द वारी ऐं गंभीर आहे, छो त हाणे जून जे असां जेको आहे सम्झो त जून असां क्रॉस करे जुलाई जी तरफ़ था वञूं। असल में त असांजी हे जेके सिंध एग्रीकल्चर जेको लैंड जेको ज़मीन आहे, हे असांजो सारियाल जो मौसमु आहे ऐं सारियूं बेसिकली पाणीअ ते थियनि थियूं, छो त बेजारो थिए थो। को वक़्तु हो अप्रैल जी 3 तारीख़ कैनाल वही ईंदा हुआ, बैरेजूं जेके से वही ईंदियूं ऐं गुडू सखर, छो त मेन जेके माखिज़ हा, छो त जेको नारा कैनाल निकिरे थो, छो त सखर बैराज जेके वॾी बैराज जेकी आहे असां वटि एरीगेशन सिस्टम में एशिया जो तमामु हिकिड़ो वॾो जेको बैराजी सिस्टम आहे उहो सखर बैरेज आहे, जेका सिंधु दरिया जे ॿिन्ही जेको आहे सो तरफ़नि खां वाह निकिरनि था पिया, रोहिड़ी कैनाल, नारा कैनाल ऐं जेको आहे सो टियों बि कैनाल आहे, होॾां वरी दादू कैनाल, राइस कैनाल, खीरथर कैनाल निकिरनि था पिया, जेके परियां वरी जेको बलूचिस्तान जे बेल्ट खे कंदा, जकाबाद, शिकारपुर, लाड़काना, सखर, दादू खे जेको हाणे उते अञा ताईं पाणी पहुची न सघियो आहे। उते जेके से कैनाल जेके से फुल जेके से उन जेको जीअं थींदा आहिनि न आया आहिनि, माण्हू जेके सरंदी वारा जेके सरंदी वारा आबादगार या ज़मीनदार उन्हनि जेके सोलर सिस्टम ते या हुन ते या को ट्यूबवेलनि ते ॿिज त कया आहिनि, ॿिज त थी वियो पर पाणी वाफ़र तादाद में पाणी खपे न बेजारे खे, त जिन ॿिए हुननि ते सोलर ते या हुन ते ट्यूबवेलनि ते ॿिज करे कया त उहे ॿिज सड़नि था पिया, पाणी अञा ताईं प्रॉपर पहुची न सघियो आहे। वरी जेकॾहिं थोरो घणो कुझु पाणी पहुतो आहे त असां वटि बदकिस्मतीअ सां जेके बाअसर ज़मीनदार आहिनि, जंहिंजूं उन्हनि टेलनि ते, उन्हनि वाहनि ते, बैरेजुनि ते ऐं जेको आहे सो जेके ज़मीनूं आहिनि पहिरियों उन्हनि खे जेको सो पाणी सिराब कंदो थो वञे ऐं मतिलबु त कंहिं बि वॾे, मां नाला न खणंदुमि, कंहिं बि वॾे माना MNA MPA इहे सेनेटर मिनिस्टर या अरबाब इख़्तियार जी दाई न आई हूंदी अथव मुंहिंजी, छो हुनखे चवण जी ज़रूरत ई कोन्हे, छो एरीगेशन सिस्टम सॼो हुननि जे अंडर में आहे ऐं हुननि खे ख़बर आहे त भोतार जी ज़मीनुनि खे पाणी पहिरियों पहुचाइणो आहे, सो उन जूं ज़मीनूं जेके सैराब थियनि थियूं पियूं, पाणी हुन ताईं पहुचे थो। आम जेको आबादगार आहे, आम जेको हारी आहे, उन्हनि जूं ज़मीनूं अञा ताईं सुकियूं पियूं आहिनि, उन्हनि त अञा ताईं ॿिज बि अञा ताईं उन्हनि बेजारो बि न कयो आहे। बदकिस्मती सां मेहड़, कंबर, दादू, शहजादकोट सॼो फिरी अचो, हेॾो बदीन खां माण्हू जूं दाऊं थियूं वञनि, मतिलबु सॼी सिंध जो जेको तव्हांखे इन क़िस्म जो जेको सो हिकिड़ो अलमियो आहे त उन ते फोकस नथो कयो वञे। ऐं ॿियो त सिंध जे असांजे अरबाब इख़्तियार खे ऐं इरसा खे इहा ताक़त, इरसा जो मेंबर वेठो आहे उहो जेको ईअं आहे त असांजी सिंध सरकार प्रोटेस्ट नथी करे, हक़ीक़त में त सिंध सरकार या बिलावल भुट्टो साहब इत्तेहादी आहिनि गवर्नमेंट जा, त हिननि खे एहतिजाज करिणो हो इन बजट इजलास में त जेसि ताणी इरसा सिंध जे बैराजनि जे लाइ मुक़ररु थियल पाणी न छॾींदी ओसि ताणी असां बजट इजलास जो बाइकाट करे था वञूं। घटि में घटि इहो त कंदा, छो त गवर्नमेंट जी मजबूरी इहे टाइम बजट मंज़ूरु कराइण लाइ, त गवर्नमेंट मजबूर थी वञे हा त असांखे सिंध जो हिसे जो जेको पाणी आहे उहो डैम भरिया पिया आहिनि, पंजाब जूं ज़मीनूं सिराब थींदियूं थियूं अचनि, उते फ़सुल जेके थियनि पिया उहे सभु ज़मीनूं जेके आहिनि ऐं पाणी जी कैपेसिटी आहे, छो त ग्लेशियर गर्मी जे करे ग्लेशियर पिघरिया आहिनि, पाणी जेको सो वॾी मक़दार में उतां जेको सो ग्लेशियरनि मां आयो आहे, जिन तरबेला खे मंगला खे भरियो आहे, पर पाणी उते डैमनि में असांखे जेको ॾिनो थो वञे उहो तमामु हिकिड़ो मख़सूस थोरो पाणी, ऐं उहो थोरो पाणी जेको चुको मिले थो उहो बि बासरनि जी जेको सो वाहनि कड़नि ऐं जेको सो टेलनि ते थो वञे, ऐं आम माण्हू
ॾाढी तकलीफ़ में आहे, आम माण्हू ॾाढो ॾाढो तकलीफ़ में आहे, सर्वाइव थो करे। लप पाणी जे लाइ माण्हू जेको आहे न तरसी विया आहिनि। कल्ह टियों ॾींहुं नसीर मेमन साहिब जो मां आर्टिकल ॾिठुमि डॉन में पब्लिश थियो, हुन में सॼी सिचुएशन लिखी वई आहे। आम माण्हू ताईं पाणी बिल्कुलु हिन वक़्तु कोन पियो पहुचे, माण्हू ॾाढी ॾुखियुनि सूरत हाल में हिन वक़्तु सर्वाइव करे रहिया आहिनि। नाज़रीन, होपफुली उमेद करियूं था त असां वटि जेको आहे सो सूरत हाल हिन हवाले सां कुझु बहितरी असांखे नज़र अचे। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे अॻियां वधायूं था। ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ऐं ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। काॾे न वञिजो, तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ताईं पहुतो आहे। ऐं बक़ाया जेको टाइम आहे, चाहींदासीं त असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे टाइम ॾियूं। साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे वेहकूं बैठकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। नाले मिठो मैसर साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। 222 अरब खनि असांखे अमन अमान जी सूरत हाल जे लाइ जेको आहे सो मख़सूस नज़र अचनि था। जेकॾहिं इहे सही ख़र्च थियनि त सूरत हाल बहितर थींदे असांखे नज़र ईंदी। हाणोकी सूरत हाल कीअं ॾिसो था, छा चवंदव? ॾिसो न, अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा कॾहिं घटि कॾहिं वधि इहो कमु पियो हले थो, पर उन में जिदत न आई आहे, नवाण कान आई आहे। इन्वेस्टिगेशन जा बि उहे साॻा ई पुराणा ई तौर तरीक़ा आहिनि। दुनिया जदीद थी वई, असां वटि दुनिया जदीद थी वई आहे। हिकिड़ो क्रिमिनल माण्हू ताईं कीअं पहुचे, ॾिसो न, हिकु माना दुनिया जी लेवल ते हिकिड़ियूं वॾियूं वॾियूं नवाण अची रॉकेट साइंस कान्हे अॼु जे दौर में। त असां वटि उहो साॻियो ई पुराणो ई पैटर्न हले थो पियो ऐं भली उन ते रखिया अथनि, पर ॾिसो न जिन जेके मेन डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके अमन अमान जे माना सूरत हाल खे वधीक भोॻनि था, जिथे माना ॾींहं जो राति जो सफ़र करणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे। त अवल त माना इहे उन्हनि माण्हुनि जी उहा मुश्किल आहे कुशाई करे उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो अमुन ॾिनो या तहफ़ुज़ ॾिनो वञे। सरेआम तव्हां शहरनि में ॾिसो, ॿाराड़ियुनि में ॾिसो, माण्हू अचनि था ॿ हथियार बंदि हिकिड़े दुकानदार जे मथां रखी करे पिस्टल बाबा सॼो फुरियूं खयूं था वञनि। पुलिस जा 2 कांस्टेबल बीठा आहिनि, हू रड़ियूं थो करे, यार वारो ॾे वारो मूंखां, हे फुरियूं था वञनि, बाबा इहा असांजी हद न आहे, या फलाणे जी हद आहे। हाणे ॾिसो न हिकिड़ो इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे मुआशिरे खे ख़राब थियूं कनि। बाइक्स केतिरियूं, बाइक जेकॾहिं बीहारे तव्हां थोरो हेॾे वञो या होॾे वञो, मोटी अचो त बाइक गायब। हाणे तव्हां ॾिसो त इहे इन खां वधीक ॿियो अञा कहिड़ी माना छा थिए। कुझु न कुझु थोरो भली इहे जेकॾहिं पैसा जेतिरा बि रखनि था, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, या असां सॼी अवाम जे तरफ़ां इहा घुर था कयूं त इहे जेके पैसा रखिया था वञनि इन्हनि जे मथां थोरी मॉनिटरिंग बि सख़्तु कई वञे त इहा उते पैसो ख़र्च थिए थो या नथो थिए। कल्चर हक़ीक़त में उहो असां वटि ख़तम थिए न, जेको नासूर आहे। अॼुकल्ह त ॾोहारी ताईं पहुचणु ॾाढो हिकिड़ो आसान आहे। हर हिकु माण्हू जे गीदे में एंड्रॉइड मोबाइल पई आहे ऐं उहा सॼो माना तव्हां जेकॾहिं सिस्टम आहे तव्हां वटि त तव्हांखे ख़बर पइजी वञे त हिन हिन जॻह ते कहिड़ियूं कहिड़ियूं सिमूं कमु कनि पियूं। उहा हिन महिल सिम किथे थी इस्तेमालु पई थिए, ओसी ताईं पहुचणु को मसइलो कोन्हे को। पर असुल में छा आहे त इहे सभु जेके आहिनि, इहे जेके सहूलियतूं आहिनि, इहे एक्टिव थियनि न, एक्टिव थियनि इहे जीअं की हाणे माना हेडक्वार्टरनि में त आहिनि इहे, पर हिकिड़ो तालुके लेवल जो थाणो आहे या मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ी जेका पुलिस पोस्ट आहे उन वटि त का अहिड़ी सहूलियत कान्हे का। माण्हू त हुते बि रहनि था, हेडक्वार्टर में बि रहनि था। हाणे हिकिड़ो माण्हू जो उन खां 30,000 जी मोबाइल खसिजे या उन खां हिकिड़ो ₹1,00,000 जी गाॾी खसिजे, उहो जो न दादू उहो मेड़ मां हले अचे पहिरियों माना हिते कंप्लेन करे दादूअ में त बाबू सां हे मसइलो थियो आहे, वरी उनजी जांच लाइ 2-3 पंध करे त मुंहिंजे ख़्याल में 10-20 हज़ार त उनजा ख़र्च थी वेंदा आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त इहे इन्हनि शयुनि ते गवर्नमेंट फोकस करे त जेकॾहिं ॾोहारियुनि खे हिकिड़ो चकर पंहिंजे गिरफ़्त में आणे छॾियो न गवर्नमेंट, त पोइ हर भरू इहा शइ करो कोन खणंदी। जी हा, जी हा, बिल्कुलु इहो ई असां पहिरीं बि इहो ज़िक्र कयोसीं त स्टेट खां इहा ॻाल्हि का ॿुधी कान्हे का,
न को ॾुखी जी, आहे जी, जेकॾहिं जी, कमु जी। थियण ते अचे थी सघे थो। अच्छा कादरी साहब, ओवरऑल बजट ते त ॻाल्हायोसीं, राति जो बि ज़िक्र कयोसीं, सिहत जो बि ज़िक्र कयोसीं, तालीम जो बि ज़िक्र कयोसीं, अमन अमान जी सूरत हाल ते बि असां ज़िक्र बिल्कुलु, करे आयासीं। तव्हां छा था सम्झो सभ खां बहितरीनु जेकॾहिं इन्वेस्टमेंट हुजे, सभ खां बहितरीनु जेकॾहिं बजट कंहिं शइ ते ख़र्च थियणु खपे त उहा छा आहे? असां वटि छा जी घुर्ज आहे? असां वटि जेकॾहिं बजट मीन्स पैसो, कैपिटल, जी सभ खां प्रायोरिटी जेकी आहे हिकु त इल्म ते, एजुकेशन ते ऐं हेल्थ सेक्टर ते, इहो त थी विया। उहो जिथे तव्हां लॉन्ग रन में जेके पैसा ख़र्च कयो था, जंहिंजा अॻिते हली मुआशरे में रिज़ल्ट बहितर ईंदा, ठीकु आहे। पर पैसनि खे तव्हां हिकिड़े टे सेक्टर ते जेकॾहिं इस्तेमालु कंदव, उहो आहे त सनतूं ऐं माण्हुनि खे रोज़गार जी फ़राहमी, रोज़गार फ़राहमी। तव्हां अहिड़ा इदारा, अहिड़ा इंस्टीट्यूट ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके स्कीम्स शुरू कयो जेके गवर्नमेंट जे सहकार सां शुरू थियनि, जीअं माण्हू रोज़गार सां लॻनि। जीअं जेतिरो वधीक रोज़गार सां लॻंदा माण्हू, उन सां हिकु त क्राइम घटि थींदो, इनकम जनरेट थींदी। जॾहिं माण्हू जी ख़ुशहाली ईंदी त क्राइम रेट घटिबो। उहो छो चवंदो त वञी मां कंहिंखे जेको थो वञी फर्दर कयां, ॿियो टियो कयां। त इन पैसनि खे तव्हां इन जेके बि आहिनि उनखे अहिड़नि स्कीमुनि में शुरू कयो जिथे तव्हांखे आउटपुट मिले ऐं सोर्स ऑफ इनकम जनरेट थिए, ऐं उहो आम माण्हुनि में बि थी सघे थो। ख़वातीन जे अंदरि बि तव्हां अहिड़ा जेके सेंटर्स ऐं ख़वातीन खे बि, छो त असांजे समाज में अधु सैकड़ो जेके ख़वातीन आहिनि ऐं जिन खे असां कम सां उन मां काफ़ी जेके ख़वातीन खे असां कम सां लॻाए सघूं था। वोकेशनल सेंटर आहिनि, इंस्टीट्यूट्स आहिनि, उन्हनि खे तव्हां उन कम सां लॻाए सघो था। नौजवान आहिनि, बेरोज़गार लॻा वेठा आहिनि, माण्हू आहिनि जेके जिन खे रोज़गार कोन्हे, त उन्हनि खे बहितर जेको आहे सो तरीक़ो इहो आहे त तव्हां माण्हुनि खे रोज़गार सां लॻायो, ऐं रोज़गार सां जॾहिं लॻंदो त समाज में ख़ुशहाली ईंदी। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हायो आहे, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां जेको आहे सो सभु शयुनि खे असांजे नाज़रीन ताईं पहुचायो आहे। नाले मिठ मैसर साहब, तव्हां खां बि तव्हांजा ख़्यालात मां पुछणु चाहींदमि त सभ खां बहितरीनु मुआशरे खे अॾण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे? मां चाहींदसि। जी हा, जी हा। त माना हुकूमत अहिड़ा नंढा नंढा सेंटर पाण ठाहे, प्रोडक्शन माण्हू कनि, परचेजिंग हुकूमत करे आलमी मंडी ते उन्हनि खे पहुचाए। ज़बरदस्त। त इन सां छा थींदो, जेको माण्हू वञी कमुकार कंदो त उन जे ज़हन जी पॉलिश थींदी। बिल्कुलु। उहो क्राइम जे तरफ़ या कंहिं ॿिए जे तरफ़ माना न सोचींदो। हिकु त हुनजो जेको ज़रिए मुआश आहे उहो हिकिड़ो आसान थी पवंदो। नंबर ॿियो, हुनजो ज़हन पोइ कंहिं ॿिए तरफ़ न भटकंदो। छाजे करे जो फारिग ज़हन जेको आहे न, उहो तव्हांखे कंहिं न कंहिं ओझड़ में उछलाईंदो। ॿुधव न, जेको हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं वांदो वेठो हूंदो न, उहो कंहिं न कंहिं माना मामले में वञी या पाण फासंदो या कंहिं ॿिए खे फासाईंदो। हा, सो उनजे करे माना हिनमहिल हुकूमत खे इन तरफ़ घणो फोकस करणु खपे त सनतूं लॻाइनि या नंढा नंढा यूनिट लॻाइनि, या माण्हुनि खे जेके असांजे जेके नौजवान जेके आहिनि, जेके ग्रेजुएशन कयूं वेठा आहिनि या जेके वीचारा आला डिग्रियूं हासिलु कयूं वेठा आहिनि, उन्हनि खे कुझु अहिड़ो स्किल्स जेके उहे सेंटर क़ाइमु कया वञनि, उन्हनि खे सम्झाइजनि जो इंटरनेशनल माना लेवल ते इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। ऑनलाइन वेही करे माण्हू पंहिंजे घर जो चुल्हो ॿारे सघनि था, माना पंहिंजो कमु करे खोड़ सारा पैसा कमाए सघनि था ऐं कमाइनि बि था पिया। हाणे पर हिकिड़ी उहो माण्हू किथे वञी सिखे, उहे शयूं किथे वञी सिखे? प्रॉपर रगो हिकिड़ी सही ट्रेनिंग थी वञे न नौजवाननि जी,
ऐं तव्हां बिल्कुलु सुठी ॻाल्हि कई त उहा पॉज़िटिव एनर्जी जेका आहे न उन्हनि जी उहा ॾाढी ज़रूरी आहे। कुझु कमु न हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो यंग माण्हू हिकिड़ो सिहतमंद ज़हन उहो डाइवर्ट थियणु जॾहिं शुरू थींदो त पोइ उन जा असर असांजे समाज ते हाणे ॾिसो न हिनमहिल ई तव्हांखे केॾो रेशो मिले थो जेके नशे जी तरफ़ जेके नशे जा आदी आहिनि उनमें के पोड़ा या इहे कोन्हनि यंग जेके ॿार जेके छोकिरा जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था जेके स्कूलनि में पढ़नि था उहे सभु उन नशे जे वर चढ़ियल आहिनि ऐं उन नशे खे रोकण जे छा भला हद जेका पुलिस स्टेशन आहे उनखे ख़बर कान्हे का बिल्कुलु ख़बर आहे त कहिड़ी शइ किथे थी जेका माना विकिरो थिए या कहिड़ी शइ किथे कंहिंजो सेंटर कहिड़ी जॻह ते वरी एलीट क्लास खे जॾहिं धक लॻे थो त पोइ असां वटि चेहरा बि नज़र अचनि था पोइ असां वटि केसिस सभु शइ पोइ वरी वाउखी थी ॿाहिरि निकिरी नज़र अचे थी बिल्कुलु पाण किथे किथे डिस्ट्रिक्ट्स में जेके कुझु SSPs आहिनि उहे वीचारा जेके माना कमु करणु चाहिनि था पोइ उन्हनि जी डिस्ट्रिक्ट में उहा शइ नथी मिले या हैदराबाद में का शइ नथी मिले त वरी जामशोरे में मिले थी बेसिकली नाले साईं जेको आहे सो ॻाल्हि खे त बेसिकली तव्हां समाज खे तब्दील कयो समाज खे जॾहिं तब्दील कंदो न माइंड सेट ऐं सोसाइटी खे चेंज कयो मिसाल हिकिड़ो माइंड सेट उन खां पोइ तव्हां मवाक़ा फ़राहम कयो हिकिड़ो आउं ज़हनी तौरु कंहिं शइ जे लाइ पॉज़िटिव शइ लाइ तयारु थी थो वञा त आउं कमु कंदुसि तव्हां मूंखां कमु वठो पर जेकॾहिं तव्हां मूंखां कमु न वठंदव को कमु हूंदो कोन त यकीनन माण्हू फ्रस्ट्रेशन जो शिकार थींदो ऐं पोइ उहो जेको सो क्राइम जी तरफ़ वेंदो नशे जी तरफ़ वेंदो ऐं साइकोलॉजिकल ऐं नफ़सियाती मर्ज़नि जे तरफ़ मुब्तला थींदो त तव्हां समाज खे बहितर तरीक़े सां आणण जे लाइ मवाक़िया ॾियो फ़राहम कयो त उहे जेके माण्हू उन समाज में पंहिंजो सलाहियतूं क़तब आणनि त जीअं उन्हनि शयुनि खां बची सघनि बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो अच्छा असां थोरो जेको आहे सो हारी नारी ऐं हुन वॾेरनि जो बि ज़िक्र कंदा आया आहियूं उस्तादनि जो बि ज़रूरु गॾु गॾु ज़िक्र कंदा ईंदासीं शागिर्दनि जो बि ज़िक्र कंदासीं लास्ट में छा चवणु चाहींदो मोकिलूं बि आहिनि ऐं मिड ऑफ द जून आहे बाक़ी असां वटि जेको आहे सो 1.5 खनि महीनो आहे मोकिलूं कीअं गुज़ारणु खपनि लास्ट में छा चवणु चाहींदो हाणे असां वटि थिए ईअं थो त जॾहिं बि छो त सिंध तमामु गरम जेको आहे सो आहे खितो आहे गर्मी जी तपश ऐं क्लाइमेट चेंज जेको असरु थियो आहे 50 सेंटीग्रेड 49 50 51 सेंटीग्रेड ते वञे पियो त पोइ असां वटि रिवायती तौरु के माॻ कोन्हनि जंहिंखे असां वञी माण्हू को घुमनि फिरनि ऐं जेको सो को थधिड़ो मुल्क हुजे जिथे माण्हू को 5-8 ॾींहं को 15 ॾींहं वञी माण्हू निकिरे पोइ मोस्टली जेके सरहदी वारा आहिनि जिन वटि 2-3 रुपया आहिनि पोइ ग्रुप्स ठाहे पोइ नादरनि एरियाज़ जे तरफ़ हलिया था वञनि ऐं उते वञी जेको 10-15 ॾींहं वञी पंहिंजो उनखे जेको सो वेकेशन्स खे सेलिब्रेट बि कनि था आउटिंग बि थी वञे पर नओं ताज़ो थी थो वञे नयूं शयूं ॾिसी थो अचे पर उहो माण्हू जेको इन्हनि टूअर्स खे अफोर्ड नथो करे सघे त उनखे त यकीन हिन ई समाज में इन ई सिंध में इन ई मच्छरनि में इन ई गर्मीअ में इन ई ॾुख में इन तकलीफ़ुनि में रखिणो थो पवे त ॿियो वरी तरीक़ाकारी आहे त बाबा जेकॾहिं तव्हां वटि कोन्हनि त तव्हां इहो जेको वेकेशन जा ॾींहं आहिनि तव्हां कंहिं स्किल सां लॻी वञो को छो त थींदो ईअं आहे त तव्हां पाण खे मसरूफ़ रखो काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हां हिन 1.5 महीने जे अंदरि तव्हां पाण खे एंगेज रखे सघो था सिखी सघो था ऐं पाण खे जेको आहे सो मसरूफ़ रखे सघो था त उन सां माण्हू पाण खे चवंदा त जेको वांदो माण्हू सिंधी में सम्झंदा वांदो माण्हू शैतान जा चार त तव्हां उहे जेके तव्हांजा जेके ख़राफ़ात हूंदा ज़हनी उहे बि ज़हन में न ईंदा तव्हां पॉज़िटिवली पाण खे यूटिलाइज़ बि करे वेंदव ज़बरदस्त कादरी साहब ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं अव्हां खां बि अव्हां जा कॉमेंट्स वठंदासीं 1.5 महीनो खनि वञी बचियो आहे सो उहे ॿार उहे टीचर्स उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो बसि ॿारनि जे लाइ त इहो आहे त उहे पंहिंजो लॻी विया आहिनि मोबाइलनि जे गेमनि वेमनि में इहे पर उन खां बहितर इहो आहे वालदेन उन्हनि खे अहिड़े तरफ़ थोरो माइल कनि त जीअं कुझु न कुझु सिख्या हासिलु करे वठनि ऐं वालदेन बि हिते हाणे माॻ असां वटि गोरखा
जेका सालनि खां वठी अरबे रुपया माना उन ते ख़र्च थिया आहिनि, पर वञण जे लाइ उते रस्तो बि कोन्हे को। हालांकि जेकॾहिं इहो सुठो मार्ग आहे, जेकॾहिं इहो ठही पवे त हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उहो बि AC ताईं पहुची सघे थो। जीअं साईं ॻाल्हि कई त जंहिं वटि कुझु चवंदा आहिनि ते हुजे ई नाणो त घुमलाड़ काणो, पुराणे ज़माने में इहे हूंदियूं ॻाल्हियूं। हाणे अॼु जेकॾहिं माण्हू नादरदन एरिया वञे, फैमिली वठी मोटी अचे त इहो घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी गाॾीअ ते 4-5 लख रुपए जो ख़र्चो आहे। ॿुधव, तेल केॾा महांगा आहिनि, त पोइ माण्हू सोचे वरी चुप करे सुम्ही थो पए त बाबा हाणे बसि किथे वेंदासीं, घरनि जा ख़र्च, बिजलियुनि जा बिल, ॿियूं शयूं इहे कयूं या घुमूं। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं आख़िर में सुबुह मेहरान जे लाइ कमेंट्स वठंदासीं, छा मैसेज हूंदो तमामु व्यूवर्स जे लाइ? सुबुह मेहरान तमामु हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे, सुठो मंच आहे, ऐं अव्हां जे होस्टिंग जे हेठां हले थो। असांजे मुर्तज़ा मजबूर साहब हिनखे मचाए वेठो आहे, जिथे असांखे कादरी साहब जहिड़ियूं शख़्सियतूं मिलनि थियूं, ॿिया बि सुठा माण्हू असांखे सुठा स्कॉलर जेके आहिनि उन्हनि जा ख़्यालात ॿुधी करे, ऐं हिकिड़ो आम सिंधी माण्हू जेको आहे उहो माना हिकिड़ो मुतासिर बि थिए थो, उन ते ॼाण बि पइजे थी। ऐं हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम आहे। अलाह साईं हिनखे अञा हिन जी वाध वीज करे, ऐं तव्हांजे इदारे खे अलाह साईं अञा तरक़ियूं बख़्शे, ऐं हिकिड़ो ठेठि सिंधी ॿोली जो सुहिणो ऐं ठेठि सिंधी इदारो आहे, जिते ॿोलीअ जे तलफ़ुज़नि जो बि तमामु वॾो ख़्यालु कयो थो वञे। ईअं न आहे त को बाबा माना मिक्स फ्रूट वारो कमु न आहे। कोशिशि कई थी वञे त हर हिकु लफ़्ज़ जो जेको माना मयार आहे उनखे माना चवण वारो बि बहितरु हुजे, ऐं असांखे चवां लिखण वारो बि बहितरु हुजे। इहा तव्हांजे चैनल ते इन शइ जी झलक आहे। थैंक यू सो मच। तव्हां ॾाढा सुठा लफ़्ज़ इस्तेमालु कया, उत्साह भरिया रहिया असांजे लाइ। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। जी ज़ुल्फ़कार क़ादरी साहब, सुबुह मेहरान जे लाइ कमेंट्स ऐं नाज़रीन जे लाइ आख़िर में नियापो छा हूंदो? सुबुह मेहरान हिकिड़ो ज़बरदस्त मालूमाती प्रोग्राम आहे जेको अव्हांखे अव्हांजे प्रोग्राम जी निस्बत सां, मेहरान TV जे हिन प्रोग्राम जी निस्बत सां पब्लिक खे जेको सो ॻंढे थो पियो, ओपिनियंस, नवां ख़्यालात, नयूं तब्दीलियुनि ते डिस्कशन थियनि था पिया। ऐं ॾिसंदड़नि खे जेको मैसेज आहे, अॼु 2 मुहर्रम हराम आहे, ऐं उन लाइ इहो मैसेज आउं ॾिसंदुसि त ही जेके से आहिनि असां वटि इतिहाद बैनुल मुस्लिमीन जो मुज़ाहिरो कयो वञे, हिक ॿिए सां भाईचारे जो, सिंध अमुन जी धरती आहे, हिक ॿिए जो एतिराम ऐं इज़त करणु खपे, ऐं हिक ॿिए जी कंहिंजी बि दिलि आज़ारी न करणु खपे, ऐं माण्हू हिक ॿिए सां इहे मोहबत ऐं कुर्ब ऐं सिंध जो जेको रीत आहे हिकु कुर्ब ऐं मोहबत जी, मुहर्रम हराम जे हिननि 10 ॾींहंनि में तमामु जेके बि मकतबा फ़िक्र आहिनि ऐं उलमाए कराम आहिनि ऐं आम माण्हू आहिनि, हिक ॿिए सां मोहबत सां ही 10 ॾींहं गुज़ारनि। ऐं इहो ई जेको सिंध जे माण्हुनि लाइ मैसेज आहे। बहितरीन, तमामु बहितरीन। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं हिकु सुठो मालूमाती प्रोग्राम असांजे नाज़रीन ताईं पहुची सघियो। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं, वेहकूं, बैठकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।